सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी चुका आहियूं। प्रोग्राम तव्हां पंहिंजो आहे सलाम सिंध, आऊं तव्हांजो पंहिंजो इरशाद जागीरानी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो, कुरबाश हूंदो। अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, ख़ुशबाश रहो। अॼु जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे। दिलि सां दुआऊं हूअं त कंदा ई कंदा आहियूं, पर अॼु वरी वधीक बि कंदासीं। जुमे जो भलारो ॾींहुं आहे, सभाॻो ॾींहुं आहे। चवनि था त जुमे जे ॾींहं ते जेके दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि त उहे फ़ज़ीलत वारियूं हूंदियूं आहिनि, उहे अञा वधीक जल्दी अगाम जी वेंदियूं आहिनि। उन्हनि जो जेको दुआ जो जेको मिक़दारु आहे या दुआ जो जेको सिलसिलो आहे, या ईअं खणी चऊं त दुआ जी जेके अगामण जी जेका मुंद आहे, उहा ॼणो त जुमे वारे ॾींहं जी वधीक हूंदी आहे। सो जुमे वारे ॾींहं ते मुल्क क़ौम जी सलामती जे लाइ बि दुआ घुरंदासीं, तव्हांजे लाइ बि दुआ घुरंदासीं। महांगाई, बेरोज़गारी, मुफ़लिसी, ॾुख ऐं अहंज सभिनी वटि आहिनि, पर वरी बि रब करीम जे हुज़ूर में दुआ कयूं था त रब करीम सभिनी खे सवलाईअ सां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं को ॾुखियो ॾींहुं तव्हां असांजे अखियुनि जे आॾो न अचे, ऐं जेकॾहिं अचे बि सही त उनखां पार पइजी वञूं। आज़माइशूं ईंदियूं रहंदियूं आहिनि, आज़माइशुनि खां पार पइजी वञूं। अलाह साईं पंहिंजे नेक बाननि खे ई आज़माइश ॾींदो आहे। सो जॾहिं बि का अहिड़ी का ॻाल्हि हुजे त पोइ उनखे इन ॻाल्हि सां ॻंढे करे उन आज़माइश खां पार थी वञो त रब करीम जी इन में बि का रज़ा आहे, रब करीम जी इन में बि का मर्ज़ी आहे। बाक़ी जुमे वारे ॾींहं ते जेकी वॾड़ा असांखे ॿुधाए विया आहिनि ॻाल्हियूं, उन्हनि ॻाल्हियुनि में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त जुमे वारे ॾींहं ते जेके फ़ैसिला कबा आहिनि उहे ॾाढा ज़बरदस्त थींदा आहिनि। उहे सभाॻा थींदा आहिनि फ़ैसिला। चवण जो मक़सदु इहो आहे त को बि जेकॾहिं कारोबार कयो था, फ़ैसिलो कयो था अॼु, त स्टार्ट जेकॾहिं जुमे वारे ॾींहं जो हुजणु घुरिजे त पोइ उहो वधीक चवनि था त ॾाढो ज़बरदस्त थींदो कारोबार तव्हांजो। जेकॾहिं का पधरी करणी आहे, जेकॾहिं किथे का ॻाल्हि ठाहिणी आहे त उते बि जेकॾहिं जुमे वारो ॾींहुं स्टार्ट कंदव, शुरूआति इब्तिदा जेका जुमे वारे ॾींहं खां कंदव त फ़ज़ीलत ऐं बरकत पवंदी उन में। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जुमे वारे ॾींहं ते जेकॾहिं को नाठा माण्हू आहे, उनखे मेड़ आहे, को मेड़ाको आहे, को फ़ैसिले में हिक ॿिए खे भाकुर पाराइणु, खीर खंडु थियणो आहे, त पोइ जुमे वारो ॾींहुं इन हवाले सां बि ॾाढो भाॻवंद ऐं सभाॻो आहे। जुमे वारे ॾींहं ते जेकी बि कमु कजनि त उहे सुठा ऐं सकारता गुज़रंदा आहिनि। सो अॼु जुमे जो ॾींहुं आहे, स्टार्ट वठी छॾियो। जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में का प्लैनिंग कई आहे त उनजो स्टार्ट बि जुमे वारे ॾींहुं कजो। ऐं जेकॾहिं तव्हां अॼु घरु तब्दील करणु चाहियो था, किथे ॿिए हंधि हिकु हंधि खां ॿिए हंधि शिफ्ट थियणु चाहियो था, त इन जे लाइ बि चवंदा आहिनि त जुमे वारो ॾाढो भलो ॾींहुं आहे। सो अॼोको ॾींहुं भलो ॾींहुं गुज़रे तव्हांजो, तव्हांजे लाइ असीं दिलि सां दुआ कयूं था। अलाह साईं करे तव्हांजे अखियुनि में कॾहिं लुड़क न अचनि, छो त तव्हां ॾाढा मिठा माण्हू आहियो, तव्हां ॾाढा सुठा माण्हू आहियो। तव्हांजे चपनि ते टहक ठहंदा आहिनि। सो खिलंदा कयो, मुस्कुराईंदा कयो, ऐं खिलण सां यकीनन ज़िंदगी ख़ुशगवार थींदी आहे। हर भेरे चवंदा आहियूं, हिन भेरे बि चई था छॾियूं त खिलो ऐं मुर्की माण्हुनि सां मिलो, ऐं खिलण सां ऐं मुर्की मिलण सां तव्हांजे जेका पसगिरदाई आहे, जेका तव्हांजे वेझर वारा माण्हू आहिनि, उहे बि तव्हां में इन्वॉल्व थी वेंदा ऐं तव्हांखे तमामु घणो कुर्ब ॾींदा, तव्हांखे तमामु घणो मान ॾींदा। सो इन मान खे, इन मर्तबे खे मंझराइण जे लाइ या इन मान ऐं मर्तबे में वाधारे आणण जे लाइ रोज़ाने जी बुनियाद ते इहा प्रैक्टिस कंदो, तव्हांजी ज़िंदगी इंतिहाई आसान थी वेंदी। अॼु असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते कचहरी कंदासीं। अॼु ॾाढा सुठा ॿ फ़नकार बि असांजे विच में हूंदा ऐं हिकिड़ो ॾाढो सुठो शाइर बि असांजे विच में आहे। ऐं असां सारींदासीं कैसेट जी दुनिया जे उन मक़बूल शाइर खे, जंहिं शाइर जी शाइरी तमामु घणनि फ़नकारनि ॻाई। ऐं उन थो सम्झां त शायदि को फ़नकार उन वक़्त जो या हिन वक़्त जो को अहिड़ो रहियलु हुजे जंहिं उन शाइर खे न ॻायो हुजे। तमामु घणा ख़ूबसूरत कलाम असांखे ॾेई वियो, तमामु घणी ख़ूबसूरत शाइरी ऐं शाइरी वसीले उनजी यादि अॼु बि ज़हन ते तरंदी आहे। अॼु बि उनजा नक्श, उनजो अक्स ज़हन ते चिटियलु हूंदो आहे। ॾाढो मोतबर माण्हू, ॾाढो सुठो माण्हू, तबियतनि बि भलो माण्हू, शाइर बि ॾाढो सुठो बहितरीनु माण्हू। ऐं थोरी देरि पहिरियां असां आफ़ियर बि उन शाइर दोस्त सां, हिकिड़े शाइर दोस्त सां उनजे बारे में कचहरी कईसीं पई। हीउ जेको शाइर दोस्त आहे, जेको प्रोग्राम में शामिलु थींदो, उनजो तारीफ़ वरी तव्हांखे पोइ कराईंदुसि, पर पहिरियां इंट्रो में ॻाल्हि कंदासीं असां साईं अनवर कमराणी साहिब जी। सो अनवर कमराणी साहिब जी अॼु 3 वरसी आहे। 3 वरह गुज़री विया अनवर साहिब खे असांखां जुदा थिए, पर उनजी यादि जो जेको तसलसुल आहे, उनजी यादि जो जेको सिलसिलो आहे, उहो घटिजो न आहे, उहो अञा ताईं वधंदो रहे थो। हाणे थींदो ई आहे असां वटि त जीअरे त खोड़ सारा फ़नकार कलाम ॻाईंदा ई आहिनि, पर जॾहिं माण्हू हिन दुनिया में न रहंदो आहे त उनजा गीत हूअं बि माण्हू घणा ॻाईंदा आहिनि। मतिलबु चवण जो इहो आहे त शाइर आहे त उनजा गीत ॻाईंदा, पर हूअं बि जेकॾहिं को माण्हू शाइर न बि हुजे त पोइ वञण खां पोइ उनजा गीत माण्हू ॻाईंदा ई आहिनि, पोइ उहो चङो हुजे या कीअं बि हुजे। सो अनवर कमराणी साहिब त वरी शाइर बि हुयो, त उनजा असुली गीत वरी फ़नकार ॻाइनि था।
कुझु विच में ईअं बि थिए थो त खोड़ सारा कलाम अनवर कमराणी साहिब जा जिन जा थल साॻिया आहिनि मिसरा मटाए लफ़्ज़नि जी हेर फेर करे कैसेट जी दुनिया में अॼुकल्ह तमामु घणे ओज सां तमामु घणे ज़बरदस्त तरीक़े सां मार्केट में कई कलाम लथियल आहिनि जिन जे बारे में का ख़बर न आहे त इहो अनवर कमराणी साहिब जो जेको कलाम आहे उहो ॿिए शाइर जे नाले ते कीअं थी वियो। कॾहिं कॾहिं वरी ईअं बि थिए थो त पंहिंजा हथ ठोकिया कलाम बि अनवर कमराणी साहिब जे नाम करे था छॾनि माण्हू, पोइ थिए ईअं थो त उन जूं तरदीदूं बि अचनि थियूं त इहो अनवर कमराणी साहिब जो कलाम न आहे, इहो गीत न आहे। जीअं विच में हिकिड़ो कलाम अनवर कमराणी साहिब जे नाले सां मशहूरु थी वियो, हिकिड़ो थुल्हड़ो मोटड़ो फ़नकार तव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते तमामु घणो मक़बूल थियो त बंदि कमरो हुजे ऐं तूं मां हुजूं चाबी गुम थी वञे। पोइ इहो कलाम त ॾाढो मशहूरु थियो सोशल मीडिया ते। हूअं इन कलाम जा जेके ॿोल हुआ उहे इंडियन हिकिड़ी फिल्म जे हिकिड़े गीत मां खयां विया, पर पोइ अॻिते हली करे वरी इन कलाम खे इहो चई अॻिते वधायो वियो त इहो कमराणी साहिब जो कलाम आहे। पोइ वरी कमराणी साहिब जे भाउ जी तरदीद आई, वरी ॿियनि दोस्तनि जी बि तरदीद आई त इहो अनवर कमराणी साहिब जो कलाम न आहे। अनवर साहिब अहिड़े क़िस्म जी शाइरी कॾहिं कई न हुई ऐं न ई इन कलाम खे उन जी शाइरीअ सां गॾु वञे। सो खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेकी ॿुधी सुधीअ ते बि खोड़ कलाम अनवर कमराणी साहिब जे नाले कनि था, पर अनवर कमराणी साहिब जा जेके असुली कलाम आहिनि उहे तव्हां असांखां लिकियल आहिनि, उहे ॿुधल आहिनि तव्हां सभिनी खे। खोड़ सारा मशहूरु कलाम ऐं मशहूरु कलामनि मां हिकिड़ो कलाम त जग मशहूरु आहे जेको सरमन सिंधी साहिबु ॻायो हुयो त जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बि रुआरे वेंदासीं ऐं घणनि जे हथनि मां किरी थाम पवंदा, घणनि जा त यारो छिॼी हाम पवंदा, पथर जूं दिलियूं बि पघारे वेंदासीं जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं घणनि खे असां बि रुआरे वेंदासीं ऐं मरण खां पोइ चवंदा चङो हो वीचारो कमराणी अनवर माण्हू हो मोचारो। सो कमराणी अनवर साहिब जा खोड़ सारा कलाम मंडू सखियाणी साहिब ॻाया, फौज़िया सूमरो ॻाया, उन वक़्त जा जेकी लाड़ जा फ़नकार हुजनि या उतर जा फ़नकार हुजनि उन सभिनी मंडू सखियाणी साहिब अनवर कमराणी साहिब जी शाइरी कई, पर अनवर कमराणी साहिब जा कलाम उनखां सवाइ बि खोड़ सारनि फ़नकारनि ॻाया। खोड़ सारा फ़नकार अॼु बि महफ़िलुनि में जॾहिं बि ॻाइनि था त अनवर कमराणी साहिब जो कलाम जॾहिं ॻाइनि था त उनखे तमामु घणो दाद मिले थो ऐं उन दाद जी जेका ॻाल्हि आहे उहा इहा आहे त अनवर कमराणी साहिब जे कलाम खे वराए वराए साॻी मिसरे खे साॻी थल खे ॿीहर रिपीट कयो वञे थो त अनवर कमराणी साहिब जी शाइरीअ जो कमाल आहे जो माण्हू उन ते झूमनि था, माण्हू उन ते नचनि था, माण्हू उन ते कुॾनि था। अॼु अनवर कमराणी साहिब जी शाइरीअ ते बि तमामु घणी कचहरी कंदासीं, उन जी वरसीअ जो ॾियारो आहे त उन हवाले सां बि तव्हांखे तमामु घणी जची ॼाण ॾींदासीं। पर इन खां पहिरियां वरी हिकिड़ी ॿी ॼाण बि तव्हांखे ॾींदो हलां, उहा ॼाण इहा आहे त जेकॾहिं तव्हांजी स्किन ख़राबु थी वई आहे, जेकॾहिं स्किन डैमेज आहे, जेकॾहिं स्किन तव्हांजी चमक छॾे वई आहे, ताज़गी छॾे वई आहे, रौनक छॾे वई आहे ऐं तव्हां सफ़ा मुंहुं वांगुरु थी विया आहियो, ऐं पंहिंजी ॻाल्हि कयां न त पोइ उनजे लाइ आउं तव्हांखे ॾसु ॾियां थो त डर्मा शाइन मार्केट में मौजूदु आहे, ॾाढो सुठो जेको आहे सो फेशियल बि आहे ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजी स्किन खे पॉलिश करणु चाहियो था त फ्रूट जा जेकी मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि उन्हनि जो निचोड़ कढी करे उन्हनि खे निबूड़े करे ही शयूं ठाहियूं वयूं आहिनि, प्रोडक्ट्स मार्केट में आंदियूं वयूं आहिनि। तव्हां टीवी स्क्रीन ते मुंहिंजे साम्हूं बि ॾिसंदा हूंदव त स्किन पॉलिशर आहे डर्मा शाइन जो। इन खां सवाइ स्किन पॉलिशर सां गॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त स्किन फेशियल मास्क बि आहे डर्मा शाइन वारनि जो ऐं डर्मा शाइन वारनि जो स्क्रब बि आहे मार्केट में, इहो ॾाढो ज़बरदस्त आहे। स्क्रब करण सां थींदो ईअं आहे त जेकी तव्हांजा निशान वग़ैरह आहिनि त उहे बि चहिरे खां आहिस्ते आहिस्ते घटि थींदा वेंदा आहिनि ऐं डर्मा शाइन जो हीउ जेको एक्टिव ब्राइट फेस वॉश जेको हींअर तव्हां टीवी स्क्रीन ते ॾिसंदा हूंदव इहो बि आहे ऐं डर्मा शाइन जो हिकिड़ो ज़बरदस्त क्लींज़र बि आहे। सो असां कॾहिं कॾहिं मेकअप कंदा आहियूं त पोइ क्लींज़र जी ज़रूरत पवंदी आहे। डर्मा शाइन जो हीउ जेको मसाज क्रीम आहे उहो बि ॾाढो ज़बरदस्त आहे, ब्राइटनेस ॾींदो आहे, मतिलबु चमक ॾींदो आहे, चहिरे में रौनक ॾींदो आहे, चहिरे में अछाण पैदा कंदो आहे। जेका काराण आहे तव्हांजे ख़ासि तौर ते असीं ॾिसंदा आहियूं त असांजे चहिरे में जेकी अखियूं आहिनि, अखियुनि जे हेठां जेका काराण ॼमी वेंदी आहे या अखियुनि जे हेठां जेका स्याह हिकिड़ा नज़र ईंदा आहिनि, ईअं लकीरूं नज़र ईंदियूं आहिनि त उहे काराण खे ख़तमु करण जे लाइ डर्मा शाइन मार्केट में मौजूदु आहे। ऐं डर्मा शाइन 18 सालनि खां 35 साल जा जेकी उमिरि जा माण्हू आहिनि या असांजी वधियूं भेनरूं आहिनि त उहे जेकॾहिं हणंदियूं या हणंदा त लॻाईंदा त पोइ उन्हनि खे ॾाढो ज़बरदस्त फ़ाइदो पवंदो, ख़ासि तौर ते औरतुनि जे लाइ। डर्मा शाइन वारनि जो चवणु आहे त पाकिस्तान जो ज़बरदस्त ब्रांड आहे ख़ासि तौर ते औरतुनि जे लाइ ऐं वन स्टेप सॉल्यूशन आहे ऑल स्किन केयर्स। सो जेकी बि स्किन जेकी बि चहिरा आहिनि या जेकी बि पंहिंजे पंहिंजे मिक़दार में हर माण्हू अलॻि अलॻि आहे त पोइ हर चहिरे खे लॻण वारो हर स्किन ते फिट बीहण वारा ही प्रोडक्ट्स मार्केट में मौजूदु आहिनि। ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं पाण ज़िक्र कयूं त फ्रूट जो त फ्रूट फेशियल किट इन्हनि मुतारिफ़ कराई आहे। हीअ समूरी किट में शामिलु आहिनि हीअ शयूं, इन्हनि समूरियुनि शयुनि में फ्रूट शामिलु आहे, कंहिं में ॾाढ़ूं शामिलु कयो वियो आहे, कंहिं में बादाम शामिलु कया आहिनि, मां ड्राई फ्रूट जो इस्तेमालु बि कयो वियो आहे ऐं किन में वरी ख़ासि तौर ते जेकॾहिं ज़िक्र कयूं पाण ॾाढ़ूअ जो ऐं उनखां पोइ वरी
मूरियुनि जो ज़िक्र कयूं पाण, वंगियुनि जो ज़िक्र कयूं पाण, त इहे शयूं बि हिन में विधियूं वियूं आहिनि। सो डर्माशाइन जा 6 स्टेप्स आहिनि मुख़्तलिफ़, ऐं उहे स्टेप्स जेकॾहिं तव्हां लॻाईंदव या उहे एक्टिव रखंदव पंहिंजे चहिरे ते, त पोइ तव्हांजी स्किन जेका आहे उहा ज़बरदस्त थींदी। सो 6 स्टेप्स जेकी आहिनि उहे मां तव्हांखे ॿुधायां बि थो, पर की स्क्रीन ते तव्हां ॾिसंदा हूंदो त हीअ जेकी 6 प्रोडक्ट्स पिया आहिनि इहे डर्माशाइन जा आहिनि, मतिलबु फुल जेको आहे फ्रूट किट मार्केट में मुतारिफ़ थियल आहे। सो डर्माशाइन जो चवणु आहे त हिननि शयुनि में विटामिन जो बि इस्तेमालु कयो आहे। अक्सर असां चवंदा आहियूं त विटामिन जी कमी हूंदी आहे त पोइ पाण विटामिन्स वारियूं खुराकूं खाईंदा आहियूं, पाण विटामिन्स वारियूं शयूं वापराईंदा आहियूं त जीअं पंहिंजी सिहत सुठी रहे, पर विटामिन्स वारियुनि शयुनि जो जेको मेलाप आहे या जेको मिक़दार कंहिं ॿी शइ में विझण सां जेकॾहिं पंहिंजे चहिरे खे रौनक अचे त इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं उहा ॿी शइ न आहे, उहा डर्माशाइन आहे। डर्माशाइन में विटामिन्स जो इस्तेमालु बि कयो वियो आहे, विटामिन सी, विटामिन ई जो जेको आहे इस्तेमालु आहे, ऐं एंटी एक्नी जेको मरहलो थिए थो, एंटी एक्नी जा बि ही दुश्मन आहिनि, मतिलबु एंटी एक्नी आहिनि ही। सो हीअ जेकॾहिं तव्हां ब्राइटिंग जे लाइ इस्तेमालु कंदव तॾहिं बि ठीकु आहे, चहिरे खे ताज़गी ॾियण जे लाइ, चहिरे खे रौनक ॾियण जे लाइ हीअ जेको फ्रूट किट आहे इहो वठी छॾियो, मार्केट में मौजूदु आहे। डर्माशाइन जो नालो वठंदो तव्हांखे हीअ समूरियूं शयूं मिली वेंदियूं। डर्माशाइन वारियुनि जो स्टॉक जेको आहे सो पूरे पाकिस्तान में मौजूदु आहे, ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं तव्हां विज़िट करणु चाहियो था डर्माशाइन जी का वेबसाइट, त उनजो ॾसपतो बि तव्हांखे ॾेई छॾियां। आसान ॾसपतो आहे www. तव्हांखे लिखिणो आहे ऐं lipkara.com तव्हांखे लिखिणो आहे। उनखां पोइ तव्हां इहा वेबसाइट तव्हांजे टीवी स्क्रीन ते बल्कि कंप्यूटर ते या मोबाइल ते तव्हांखे खुली ईंदी। डर्माशाइन जूं ॿियूं खोड़ सारियूं प्रोडक्ट्स बि तव्हां ॾिसी सघो था ऐं उन जा फ़ाइदा बि ॾिसी सघो था त कहिड़ा फ़ाइदा आहिनि हिन जा, कहिड़ियूं शयूं आहिनि जेकी तव्हांजे चहिरे ते असरअंदाज़ थी वियूं आहिनि ऐं उन्हनि शयुनि खे वरी ही कहिड़े तरीक़े सां ख़तमु करे सघनि थियूं। सो डर्माशाइन जो वेबसाइट जी जेका एड्रेस आहे उहा www.lipkara.com आहे। ऐं डर्माशाइन ॾाढी ज़बरदस्त ब्रांड आहे मार्केट में, ऐं वरी वॾे मज़े जी ॻाल्हि इहा आहे त डर्माशाइन मुनासिब क़ीमत ते बि दस्तियाबु आहे। के शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेकी तमामु घणियूं उन जेका कॉस्ट हूंदी आहे उहा तमामु घणी महांगी बि हूंदी आहे। सो ही माना चवण जो मक़सदु इहो आहे त हर माण्हू लॻाए सघे थो। सो अदियूं भेनरूं ख़ासि तौर ते असां औरतुनि जो ज़िक्र कंदा आहियूं त औरतुनि खे फैशन करण जो या हार सिंगार जो घणो शौक़ु हूंदो आहे, मर्दनि जी मुनासिबत सां, मर्दनि जी भेट में जेकॾहिं ॻाल्हि कजे त। सो 18 सालनि खां 35 सालनि जेकियूं असांजूं भेनरूं वधियूं आहिनि, सो उन्हनि जे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। कंहिंजी जेकॾहिं शादी थियण वारी आहे, अॻे हूंदा हुआ इहे पुराणा ज़माना त पोइ उपटन बि लॻंदो हुयो, पोइ वरी हार सिंगार ऐं ॿियूं शयूं बि खोड़ सारियूं हूंदियूं हुयूं। पर हाणे जेकॾहिं तकिड़ो कंहिंखे रिज़ल्ट खपे ऐं किथे का पार्टी आहे, किथे का शादी आहे या का सुठी तक़रीब आहे जिते माण्हू सम्झे थो त इलाही ॾींहं थी विया आहिनि, ऐं जेकॾहिं आउं इन कंडीशन में किथे वेंदुमि त माण्हू चवंदा त छा थी वियो आहे तोखे, भला छा थी वियो आहे तुंहिंजे चहिरे खे, छो भला ईअं थी वई आहीं या ईअं थी वियो आहीं। सो उन्हनि सभिनी जी ख़िदमत में डर्माशाइन मौजूदु आहे मार्केट में। डर्माशाइन इस्तेमालु कयो, लॻायो ऐं पोइ फौरी रिज़ल्ट तव्हांखे महसूसु थींदो त डर्माशाइन कीअं तव्हांखे चमकदार बणाए छॾियो। हीअ मतिलबु पॉलिशर आहे, लिखियलु पिया आहे हिन ते, मथां तव्हां चओ त मां इहो पंहिंजो इज़ाफ़ी लफ़्ज़ इस्तेमालु कयां त पॉलिश थो चए। हीअ स्किन पॉलिशर आहे। सो स्किन खे चमक ॾियण जे लाइ, त स्किन खे ताज़ो रखण जे लाइ, स्किन खे गुलाबी रंगत ॾियण जे लाइ, स्किन खे बहितरीनु करण जे लाइ डर्माशाइन जो इंतिख़ाबु कयो, डर्माशाइन जी चूंड कयो। तव्हांखे यकीनन फौरी रिज़ल्ट मिलंदो ऐं तव्हांखां माण्हू पुछा बि कंदा। ऐं हमेशह इहा ॻाल्हि कंदो आहियां त जेकी प्रोडक्ट्स हिते मुतारिफ़ कराईंदा आहियूं उहे ॾाढियूं सुठियूं हूंदियूं आहिनि, उहे शयूं सुठियूं हूंदियूं आहिनि, इन जे करे तव्हां ते पहुचाईंदा आहियूं जीअं तव्हांखे उन्हनि मां घणो जजो फ़ाइदो पवे। फ़ाइदो इहो थींदो हिकु, तव्हां ॾाढा ख़ूबसूरत थी वेंदव, ऐं ॿियो ख़ूबसूरत ॻाल्हि इहा हूंदी त तव्हांखां माण्हू पुछा कंदा त आख़िर तुंहिंजे चहिरे जी चमक जो राज़ छा आहे, ऐं पोइ तव्हां ॿुधाइजो त इहो राज़ असांखे इरशाद जागीरानी टीवी ते ॿुधायो हुयो ऐं उनखां पोइ डर्माशाइन ॿुधायो। मुंहिंजो नालो ज़रूरु वठिजो, छो त मां तव्हांखे हेॾी तक़रीर करे ॿुधाई आहे। सो डर्माशाइन मार्केट में मौजूदु आहे, डर्माशाइन लॻायो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे, पंहिंजो पाण खे ॾाढो ख़ूबसूरत बणायो। इतमाद वधंदो आहे, मूं फील कयो आहे। जॾहिं तव्हां सुठा लॻंदा आहियो, जॾहिं तव्हां भला लॻंदा आहियो, त पोइ तव्हांजो जेको कॉन्फिडेंस लेवल आहे उहो तमामु घणो वधी वेंदो आहे। पाण कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियूं कपिड़ा सुठा हुजनि त पोइ माण्हू वरी ॻाल्हाईंदो वरी ॿिए तरीक़े सां, जेकॾहिं कपिड़ा ढिला हूंदा आहिनि या पाण सही नमूने सां वेंझल सेंझल तयारु थियल न हूंदा आहियूं त पोइ वतंदा आहियूं, माना लिकंदा ऐं लवाईंदा माण्हू खां, पोइ वतंदा आहियूं ॿियूं घिटियूं मटाईंदा। पर जेकॾहिं पाण खे कोट शोट लॻल हूंदा, पाण खे शूज़ वग़ैरह भला पतल हूंदा आहिनि, त पोइ हरू भरू बि टंग ते चाढ़े चवंदा आहियूं छा हाल आहे, ख़ुशि आहे त ठीकु आहे, माण्हू खे ख़बर पए त असां बि कंहिं कंडीशन में आहियूं। सो जेकॾहिं इहे त थिया लिबास जा ज़िक्र ऐं फ़िक्र, पर जेकॾहिं तव्हां चहिरो ख़ूबसूरत हुजे ऐं ॾाढो ज़बरदस्त हुजे त पोइ लिबास का माना नथो रखे मुंहिंजे ख़्याल में। कॾहिं कॾहिं के माण्हू गुलाब जा गुल ईअं लॻंदा आहिनि सादे लिबास में, भली सुबुह जो ईअं निकिरी अचनि, वेझल ई न हुजनि, मुंहुं धोतल ई न हुजे, तॾहिं बि माना चवंदा आहिनि यार वाह जी हिन चहिरे में रौनक आहे। पोइ हाणे मुंहुं धोअण त लाज़िम आहे, सुठी ॻाल्हि आहे, पर जेके डर्माशाइन जो बाक़ाइदा इस्तेमालु थिए थो त पोइ चहिरे में रौनक अहिड़ी ईंदी जीअं मां तव्हांखे ॻाल्हि कई, त पोइ वरी माण्हू पाण ई चवंदा त यार वाह जो
माशाल्लाह ज़बरदस्त तव्हांजी स्किन आहे। अॼु जीअं मां पहिरियां ज़िक्र कयो त हिकु त अनवर कमराणी साहिब जी वरसी जो ॾींहुं आहे, उन ते पाण कचहरी कंदासीं ऐं हीअ ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधाए छॾी त चहिरे खे कीअं ठीकु कजे, बहितर कजे। इंसानी हक़नि जो आलमी ॾियारो बि आहे। सो इंसानी हक़ कहिड़ा आहिनि इहा त तव्हां ऐं असांखे सभिनी खे ख़बर आहे, पर छा असीं हिक ॿिए जी ॻाल्हि, हिक ॿिए जी पोइवारी, हिक ॿिए जो फ़िकुरु, हिक ॿिए जो ज़िक्र किथे कयूं अथा? पाण पंहिंजा राइट्स सभ खां पहिरियां त पाण खे ख़बर आहे त पंहिंजा राइट्स कहिड़ा आहिनि, ऐं जेकॾहिं पाण खे ख़बर आहे त पाण अवेयरनेस ॿियनि खे केतिरी ॾियूं था त पंहिंजा हक़ कीअं वठी वठजनि। इन हवाले सां मूंखे उस्ताद बुखारी साहिब जो हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत शेर यादि अचे थो। अॼु इंसानी हक़नि जो आलमी ॾियारो आहे त उन ॾाढो ख़ूबसूरत शेर चयो हुयो त फैज़ मुर्शिद खां पिनी वठिबो आहे ऐं सोन बाज़ार खां गिनी वठिबो आहे। फैज़ मुर्शिद खां पिनी वठिबो आहे, सोन बाज़ार खां गिनी वठिबो आहे, ऐं जेको सम्झो था मां जो हक़ु आहे त हक़ु मुर्सीअ सां छिनी वठिबो आहे। सो जेकी बि तव्हांजा हक़ आहिनि सम्झो था त हाणे ॻाल्हि प्यार में नथी ठहे, मुहबत में नथी ठहे, त उहो हक़ु हासिलु करण जे लाइ माण्हू फाइट करे। तव्हां ॾिठो हूंदो त खोड़ सारा अहिड़ा माण्हू आहिनि जेकी मुख़्तलिफ़ केसनि खे अञा ताईं मुंहुं ॾींदा रहिया आहिनि ऐं पंहिंजे हक़ खां दस्तबरदार न थींदा आहिनि, ऐं उन्हनि खे खोड़ सारियूं धमकियूं बि ईंदियूं रहंदियूं आहिनि। पोइ असां माई जिंदो जो मिसाल वठूं या खोड़ सारा ॿिया असांजा किरदार, अमर किरदार, जिन यको मुख़्तलिफ़ केसनि खे मुंहुं ॾिनो आहे, पर जेकी उन्हनि जा राइट्स आहिनि, जेकी इंसानी हक़ आहिनि, उन्हनि जे बारे में पोइते न हटिया आहिनि। सो इंसानी हक़नि में इहो बि न आहे त कंहिंसां ज़ुल्म थिए, ज़्यादती थिए त पाण उन जे लाइ एतिजाज कयूं, उन जे लाइ सिर्फ़ु आवाज़ उथारियूं, पर इंसानी हक़ ॿिया बि आहिनि, जीअं पंहिंजी तालीम आहे, जीअं पंहिंजी सिहत आहे, ऐं इन खां सवाइ जीअं ॿिया जेकी मामला आहिनि बुनियादी, पाणी, गैस, इहे समूरा मामला इंसानी हक़नि में शामिलु थियनि था। हुकूमतुनि जी ज़िमेदारी आहे त असांखे पूरा प्रॉपर हक़ ॾिना वञनि, पर जेके नथो थिए त पोइ तव्हां ई असांखे आवाज़ उथारणु घुरिजे, तव्हां ई असांखे मज़ाहिमती किरदार अदा करणु घुरिजे। पाण चुप थी विया आहियूं, पाण सुस्त थी विया आहियूं, पाण अलाए छो पंहिंजो पाण खे ईअं सम्झूं था त छा थींदो। हिकिड़ो जुमिलो ॾाढो ॿुधण में अचे थो त उहो हर माण्हू चवंदो आहे त यार मां जेकॾहिं आवाज़ उथारींदो कहिड़ो फ़र्क़ु पवंदो। अॼु तव्हां हिकु आहियो, सुभाणे ॿ थींदव, ॿिनि खां टे थींदो, टिनि खां चारि थींदो, चारि खां इहा ॻाल्हि वधंदी वेंदी ऐं माण्हुनि ताईं इहा अवेयरनेस पहुचंदी। जेकॾहिं तव्हां पाण पंहिंजे हक़ लाइ विड़ो था त बहितरीनु ॻाल्हि आहे, नथा विड़ी सघो त पोइ तव्हां लिखणु शुरू कयो। जेकॾहिं लिखी नथा सघो, लिखी नथा सम्झो था त कोई मसइलो आहे, कोई प्रॉब्लम आहे, कई माण्हू फेसबुक ते लिखी करे पोस्ट डिलीट करे छॾींदा आहिनि। उन्हनि खे के बाअसर माण्हू चवंदा आहिनि त हीउ छो लिखो अथई। पाण पहिरियां विड़ो, जेकॾहिं विड़ी न सघो त लिखो, जेकॾहिं लिखी नथा सघो ऐं विड़ी नथा सघो त पोइ उन लिखंदड़ जो साथ ॾियो, उन विड़ंदड़ जो साथ ॾियो जेको तव्हांजे करे, तव्हांजे मसइलनि जे करे अॻिते वियल आहे, अॻिते बीठल आहे, तव्हांजे राइट्स जे लाइ जेको पाण पतोड़े थो। तव्हां उन जे राह में का रुकावट न विझो, उन जे राह में के कंडा न विछायो, उन जी राह में कुझु बि अहिड़ी का ॾुखियाई न आणियो जंहिंसां तव्हांजा राइट्स बि मरी वञनि। इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेकी ॿियनि जे हक़नि जे लाइ पाण पतोड़ींदा रहनि था, जेकी अॻ में सभिनी खां अॻ में अॻुभर आहे उहे माण्हू हूंदा आहिनि। उन्हनि माण्हुनि जी सपोर्ट चुप में, ख़ामोशीअ में बि कंदा रहो। जेकॾहिं चवंदा आहिनि त ॾिसजे न त पोइ ॾुखाइजे बि न भला। जेकॾहिं कंहिंसां कुल्हे में मिलाए हली नथा सघो, तव्हांखे पंहिंजे सिर जो भउ आहे, ख़ौफ़ आहे त मतां किथे मारिजी न वञूं, त पोइ जेकी सीनो ताणे किथे बीठल आहिनि त उन्हनि जे पोयां ॿलू थी बीहो, उन्हनि जे पोयां ख़ामोशीअ सां ई उन्हनि जा बाज़ू थी बीहो, उन्हनि जूं ॿाहूं भरिजो। इहा तव्हांखे गुज़ारिश कयूं था। सो इंसानी हक़नि में हूअं त खोड़ सारियूं ॻाल्हियूं अची वञनि थियूं। असां वटि ज़ुल्म, बरबरीत, असां वटि ख़ासि तौर ते जेकी ॾाढायूं थियनि थियूं, उन्हनि जो ज़िक्र बि कंहिं भेरे प्रोग्राम में ज़रूरु कंदासीं, पर आम जेकी असांजा राइट्स आहिनि, असांजा जेके हक़ आहिनि, उहे बि असांखे कोन मिली रहिया आहिनि। पाण जेकॾहिं गैस जो ज़िक्र कयूं, पाण जेकॾहिं बिजली जो ज़िक्र कयूं त उहे बि असां वटि अणलभ थी वञनि। हाणे ताज़ो जॾहिं अची रहियो हुउसि त रस्ते में हिकिड़ी CNG स्टेशन ते वॾे बैनर ते लिखियलु हो त बाबा CNG 2 महीननि जे लाइ बंदि कई वई आहे हुकूमत तरफ़ां, 15 फेब्रुअरी ताईं CNG स्टेशन्स बंदि रहंदियूं। सो हाणे जेकी CNG ते हलंदड़ गाॾियूं आहिनि, उहे वीचारा माण्हू जेकी CNG ख़ासि तौर ते इन जे करे करायूं त पेट्रोल जी जेका क़ीमत आहे उहा वधियल आहे त असां थोरो ख़र्चु बचाईंदासीं। सो हाणे पेट्रोल ॻाठे छोड़ वधियल आहे, महांगाई वधियल आहे, त वरी CNG बि बंदि कई वई आहे। माना पेट्रोल माफ़िया खे हिकिड़ो ई सपोर्ट करण जे लाइ इहा बि हिकिड़े क़िस्म जी थी सघे थो ॻाल्हि हुजे। बहरहाल चवण जो मक़सदु इहो आहे त उथो, मां वरी चवां थो त उथो ऐं पंहिंजो आवाज़ु बुलंद कयो। किथे बि कहिड़े बि मक़ाम ते आहियो उते पंहिंजी ॻाल्हि यकीनन कंदा रहो। इन सां ई बहितरी थींदी, इन सां ई भलाई थींदी। न त पाण पंहिंजे मथां जेकी ज़ुल्म थियनि था उनखे बर्दाश्त कंदे पंहिंजो ईंदड़ नसुल बि ईअं ई जीअं पाण कंदासीं ईअं ई बर्दाश्त कंदो रहंदो। सो बर्दाश्त खां ॻाल्हि चढ़ी वई आहे साईं। सो हाणे पाण नंढड़ी साई वठूं था, छो तव्हां मूंखे तमामु घणो बर्दाश्त कयो आहे, एतिरा मिंट तव्हां मूंखे ॿुधो, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। हाणे वरी जॾहिं आउं मोटंदुसि आउं ख़ामोश हूंदुसि, घटि ॻाल्हाईंदुसि, मौज़ महिमान सां तव्हांजी कचहरी कराईंदुसि। सो ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध।
सलाम सिंध में एक बार वरी तव्हांखे भली कार चऊं था ऐं जल्दी मोटी आयासीं नड़ी साईअ खां पोइ तव्हां असां सां गॾु आहियो तव्हांजी वॾी महिरबानी मोज़ महिमान बि असां सां गॾु आहिनि हिन वक़्तु हिन लम्हे पहुची चुका आहिनि असांजे प्रोग्राम में ऐं प्रोग्राम में कहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं इंट्रो में तव्हांखे वाज़े नमूने सां चिटे तरीक़े सां ॿुधाए चुको आहियां सो वधीक ॻाल्हि खे ड्रैग नथा ॾियूं सो मोज़ महिमान जो तारीफ़ तव्हां सां कराईंदो सभ खां पहिरियां जेका शख़्सियत आहे पाण ॾाढा सुठा शाइर आहिनि ऐं अॼु शाइरीअ ते बि ॻाल्हाईंदासीं अनवर कमराणी साहिब खे डेडिकेशन बि ॾींदासीं ऐं मजमूई तौर ते कैसेट कल्चर जेको ओज हुयो जेको ज़मानो हुयो ज़बरदस्त उहो ज़मानो काॾां वियो केॾां वियो ऐं कीअं गुम थी विया उहे माण्हू कैसेट कल्चर वारा इन ते पाण कचहरी कंदासीं जानिब जमाली साहिब असां गॾु आहे साईं कीअं आहियो ठीकु आहियो वॾी महिरबानी साईं लख थोरा तव्हां प्रोग्राम में आहियो ऐं वरी असां वटि ॿ फ़नकार जीअं पहिरियां तव्हांखे ज़िक्र करे चुकोसि त अॼु असांजे प्रोग्राम में ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे त फ़नकार ॿ आहिनि साईं सो ॿिन्ही फ़नकारनि जो तारीफ़ तव्हां सां करायां सभ खां पहिरियां असांजे प्रोग्राम में हर वक़्तु असांजे सिक जे सर ते ईंदो रहंदो आहे ॾाढो सुठो ॻाईंदो आहे नौजवान रागी साईं तनवीर अली उहो असां सां गॾु आहे उनखे वेलकम चवंदा साईं कीअं आहियो ठीकु आहियो अलाह जा अहसान वॾा कुर्ब लख थोरा तव्हांजा क़ीमती वक़्तु तव्हां ॾिनो ऐं साईं सां गॾु वरी ॿियो जेको सुठो फ़नकार असांजे प्रोग्राम में अॻु में उहो बि अची चुको आहे सो उनजो वरी पंहिंजो अंदाज़ आहे उनजो पंहिंजो स्टाइल आहे लोक रंग ऐं फोक रंग जेकॾहिं पाण ॿुधणु चाहींदा आहियूं त पोइ उन फ़नकार खे चवंदा आहियूं त यार अॼु मिड़ई दिलि असांजी कंहिं ॿिए खाने में कर अॼु अचो असांजे प्रोग्राम में सो सोराब शर साहिब असां सां गॾु आहे उनखे वेलकम चवंदा साईं कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक तव्हां ख़ुशि आहियो वॾी महिरबानी साईं तव्हांखे अॼु कम बि ॾाढा हुया पर तव्हां पोइ बि असांजे प्रोग्राम में आयो तव्हांजी वॾी महिरबानी हुकुम थियो असां हलिया आयासीं ऐं तव्हांजे अचण खां पोइ बि तव्हांखे टेलीफोन ॾाढा अची विया आहिनि मूंखे त इहो उल्को आहे त हलंदड़ कलाम उथी न वञो चओ यार मूंखे टेलीफोन अची वियो आहे मां हलांव थो हाणे वधीक पाण राग ॻायो सो उस्ताद मोहरम नाज़ असां सां गॾु आहे उनखे भली कार चऊं था साईं कीअं आहियो ठीकु आहे वॾी महिरबानी उस्ताद मोहरम नाज़ त आहे ई आहे पर अॼु वरी उनजे संगत में वरी ढोलक वारो दोस्त बि घुरायो आहे सो गामण असां सां गॾु आहे उनखे भली कार चऊं था जहिड़ो नालो साईं तहिड़ो पाण वाह वाह स्टाइल ॾिसो न गामण जो वाह साईं वाह गामण जी वॾी अॼु ॾाढी ख़ुशी थी आहे पंहिंजो सिंध टीवी हमेशह पंहिंजो पाण मल्हायो आहे जेके बि असांजी सिंध जूं शख़्सियतूं या वरी जेके बि लीजेंड्स असांजा आहिनि उनखे हमेशह यादि कंदी रहंदी आहे सो अॼु सिंध जे तमामु हिकिड़े वॾे शाइर अवामी शाइर जंहिंजो अॼु बि दिलनि ते राज आहे अनवर कमराणी साहिब जी वरसी खे मल्हायो पियो वञे मां ॾिसंदो आहियां सिंध टीवी खे ऐं अॼु मूंखे ख़ुशी थी आहे सिंध जे तमामु सुठे वॾे शाइर जे शागिर्द ऐं उनजे तमामु वेझड़े हिकिड़े साथी जानिब जमाली खे बि हिते ॾिसी करे तमामु ख़ुशी थी आहे वाह 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 ॾाढो मज़ो ईंदो वाह वाह असांजे तरफ़ां तव्हांखे वेलकम चई चुकासीं मोहरम साईं पंहिंजी आजियां करे छॾी तव्हांजी सो सभ खां पहिरियां साईं तव्हां खां ई स्टार्ट वठूं था साईं ॿुधायो हाणे तव्हां हुनजा शागिर्द बि आहियो अनवर कमराणी साहिब जा अनवर कमराणी साहिब जी ज़िंदगी ते पोइ था अचूं उन शख़्सियत ते पहिरियां ॻाल्हायूं त कीअं माण्हू कीअं हो कमराणी साहिब पाण त न मिलियासीं असां इन करे तव्हां खां पुछा था कयूं असांखे पाण ई ख़बर हुजे हा ॿुधी सुधी ते असां ॻाल्हि करे वियासीं पंहिंजी सर चवंदा आहिनि त जीअरे ते क़दुरु कंहिंजो कंहिं वटि ज़रो बि न आहे मुर्दनि मथां हज़ारे आहिनि हिते पुॼारी कमराणी साहिबु नफ़ीस माण्हू सादी तबियत जो माण्हू फ़क़ीराणो तबियत जी खणी चइजे पट ते वेहण वारो तुंहिंजी शख़्सियत ते त असां अगरि साल ॻाल्हायूं तॾहिं बि मतिलबु मोतबर माण्हू मोतबर शख़्सियत मथेर माण्हू ऐं सादो माण्हू असली माण्हू जिन जेकी हूंदा आहिनि मूं ॾिठो आहे जेके जिन वटि इल्मु अकुल जा ॾाहप जा रंग हूंदा आहिनि त उहे माण्हू नेचुरल जेकी आहिनि उहे ईअं ई हूंदा आहिनि बिल्कुलु उहे माना शोभाजी खां थोरा पासीरा हूंदा आहिनि वॾाईअ खां लय खां जिन वटि कुझु न हूंदो आहे बिल्कुलु उहे वरी थोरो पाण खे सम्झंदा आहिनि बिल्कुलु ईअं ई मुंहिंजे ख़्याल में हूंदो आहे ज़िंदगीअ में मूं त इहो ॾिठो आहे तव्हां छा चवणु चाहींदो बिल्कुलु हक़ीक़त आहे ॾिसो हाणे के किथां आयो आहे काछे जो माण्हू एतिरो घणो पढ़ियल बि कोन हुया पाण उतां निकिरी करे दादू ताईं पहुचे थो दादू खां पोइ पूरी दुनिया ताईं पहुचे थो त हिकिड़ो हुनजी तबियत आम ॿाराणी तबियत बि हुई सादो माण्हू ॿारनि सां ॿार वॾनि सां वॾो हिकिड़ो पट ते अगरि वेही रहियो को अहिड़ो बि दोस्त अची वियो बाबा साईं तव्हां सां मिलणो आहे बाबा मां होटल ते वेठो आहियां अचो चांहि गॾिजी था पीऊं न सेल्फियुनि जो दौरु हुयो न तस्वीरुनि जो दौरु हुयो ऑटोग्राफ साईं खां वठी वेंदा त लफ़्ज़ी ॿ लिखंदो हुयो इश्क जी अड़ा में नथी ॻाल्हि वणे मूंखे माउ ॼणे अनवर विधो आज़ार में ख़ासि न कंहिं माण्हू खे रंजायो आहे न ॾुखायो आहे पोइ त हाणे मुंहिंजूं पंहिंजूं काफ़ी मजबूरियूं हुयूं त ख़बर आहे तव्हांखे त कैसेट जी दुनिया में छा मिलंदो ही पहिरियों शाइर आहे
जंहिं पैसा पंहिंजो कंपनी खां वठणु शुरू कई सही सो बि 200 रुपया ते हिट गानो हिन जो वियो उन जा बि 200 रुपया मुआवज़ो वरितो सही 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 उन खां बाद में कुझु 500 थियो 500 खां 1000 थियो 1000 खां पोइ सिलेक्शन जा 10,000 थिया सही 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 त इहो बि हिन विधो आहे सही सही तो मेहनत कयूं था महिनत उजूरो तो मिले त दिल तो खुश देगा तव्हांखे त फनकार कमाए थो शाइर खे छा थो मिले सही सही ताड़ी मथां ताड़ी ववा मथां ववा उन वक़्तु त वरी ही सोशल मीडिया में न हुई शाइर खे बराए रास्त माना ॾिसण में ॾाढो ॾुखियो रहंदो ॾाढो ऐं शाइर खे मुहांडरे मां सूरत मां घटि माण्हू सुञाणींदा बिल्कुलु घटि सुञाणे भली माण्हू पोइ किथे बि वेठो हुजे जॾहिं ॿुधाए त साईं मां फलाणो खान आहियां जी 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 ॾुखियो थो हाणे त सभिनी खे सोशल मीडिया फेसबुक आहे त माण्हू हिक ॿिए खे सुञाणे थो वञे सादगी जो अनवर साहब जे बारे में त छा ॿुधायूं सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे सही सही त एॾो सादो जो न कपिड़नि जो ध्यानु ॾींदो हुयो त मूंखे नओं वॻो पातल आहे त वञा नओं वॻो पातल न आहे त न वञा बिल्कुलु सही 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 भला शागिर्द तव्हां आहियो हुन जा त तव्हां खां सवाइ बि कमराणी साहिब खोड़ सारा शागिर्द हूंदा सर कमराणी साहिब जा उन केसर जे दौर में जंहिंजो बि कलाम ईंदो उहो कमराणी जो शागिर्द सॾाईंदो हुयो अच्छा माना इहो हिकिड़ी मोहबत में ई भला शागिर्द मोहबत में ई सॾाईंदो पर हज़ारनि जी तादाद में तव्हां उन टाइमनि ते तव्हां ॿुधो हूंदो जंहिंखां बि पुछंदो जो मां कमराणी जो शागिर्द आहियां पर कमराणी जा चंद शागिर्द हुया अच्छा उन्हनि में हिकु अधु अञा बि आहे काछे में अच्छा जेको मां सम्झां थो त उन्हनि जहिड़ो केरु कोन थो लिखे अच्छा पर उहे सादा माण्हू आहिनि काछे जा माण्हू सही सही उन्हनि कलाम बि न आयो आहे सही सही उन्हनि खे अञा ताईं कंहिं ॻायो बि न आहे गायो बि न आहे मां जॾहिं हुननि जी शाइरी ॿुधंदो आहियां त मूंखे बि अनवर साहिब वटि आया बाबा असांखे गानो ॿुध ऐं तव्हांजा शागिर्द जॾहिं ॿुधी करे चए पियो तव्हांखे ज़रूरत ई कान्हे तव्हां शाइर आहियो अॻ में ई ओके लॻा पिया जीअं कमराणी साहिब जे लाइ कमराणी साहिब उस्ताद वटि विया उस्ताद बुखारी इहा बि हक़ीक़त ॿुधायूं त बाबा तव्हां ओके लॻा पिया उस्ताद बुखारी वटि विया त जीअं कमराणी साहिब ते तनक़ीद कंदासीं बि वज़न जी ख़बर कान्हे वज़न भर जे बारे में कमराणी खे का ॼाण ई कान्हे उस्ताद वटि विया उस्ताद खे 2-3 गीत ॾिनो चई बाबा ही तव्हां जेके लिखी आया हो ही वज़न में त आहिनि ही वज़न आहे ही वज़न आहे ही वज़न आहे इहो ई त वज़न आहे सही त कमराणी साहिब बि पोइ कंहिंखां सिखिया कोन वरिती सही ईअं काफ़ी कमराणी साहिब जा शागिर्द आहिनि जेके सॾाइनि था अच्छा अच्छा पर मरण खां पोइ त मां सम्झां थो त कमराणी साहिब खे यादि बि कोन कयो अथऊं सही सही मशहूरु माण्हू थींदो आहे त पोइ वरी हुनजा शागिर्द पाणी थी वेंदा आहिनि कामयाबु जॾहिं थींदो आहे त हुनजा मिट माइट बि जागी पवंदा आहिनि त इहो असांजो माइट अथव बिल्कुलु ईअं थींदो आहे न हक़ीक़त बाक़ी जेसीं ताईं माण्हू नाकाम आहे त पोइ भली कंहिंजो बि चङे माण्हू जो बि माइट चवंदा इहो बाबा चंडो असांजो माइट ई कोन कामयाबु माण्हू पोइ वरी माइट हुजे न हुजे चवंदा साईं कमराणी जेके बि हुआ हुन ज़माने में मुंहिंजे ख़्याल में सभु चवंदा हूंदा असांजो सोट आहे असांजो सोट आहे ईअं न साईं हा हा हाणे जेके बि शाइर आया आहिनि उहे त शुरू सां भई कंहिंजो शागिर्द बि अनवर कमराणी जो कंहिंजो शागिर्द बि अनवर कमराणी जो सही मां उन टाइम में ॾिसंदो एतिरा शागिर्द आहिनि माशाल्लाह हाणे अॻी साल वरसी दादू में मल्हाई ऐं तव्हां सिंध टीवी ते बि माशाल्लाह अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखंदो सिंध टीवी खे आबाद रखे सही त उन शागिर्दनि मां फ़ोन कई बाबा अनवर साहिब जी वरसी आहे हाणे कोशिशि वठो त हर साल वरसी मल्हायूं हा ठीकु आहे हिकिड़ो बि ज़ाहिर कोन सही सही अलाए काॾे विया माना ईअं चई करे जान छॾाइण हा जान छॾाइण गुम थी विया सही सही हाणे त चवंदा असां अॻु में ई शाइर हुयासीं हा हा सही भई अनवर जे टाइम ते तव्हांजा हिकु अधु हिट गीत आयो उन्हनि हेल्प कई हूंदी किथे हिकु अधु हिट गीत आयो अनवर खां पोइ ॿुधायो तव्हांजो को हिट गीत आयो हुजे सही सही था चओ अनवर जे टाइम ते तव्हांजो हिट गीत लॻो आहे पर अनवर खां पोइ ॿुधायो तव्हांजो हिकिड़ो गीत हिट गीत लॻो हुजे सही 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 ऐं उन शाइरी में हिन दौर जे शाइरी में जेका तव्हां कयो था उन में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे सही ॻाल्हि आहे त असां छा सम्झूं त उहो शाइरी पाण थो करे या अनवर साहिब खां लिखाए अच्छा केसर कल्चर जॾहिं ओज हुयो ज़मानो इहो ॾाढो ज़बरदस्त हुयो उन ज़माने में त अनवर साहिब खे तमामु घणो कमु हूंदो मां सम्झां थो त रुॻो कलाम ई लिखणो हूंदो तव्हां हुन सां गॾु हूंदा आहियो तव्हांखे ख़बर हूंदी त सिलेक्शनूं ऐं हिकु सिलेक्शन न हूंदी फनकार सभु जेको नाले वारो शाइर हूंदो आहे उनखे माण्हू माना उनजो रतु सुकाए छॾींदा आहिनि न त पोइ अनवर साहिब खे ॾाढी मसरूफ़ियत हूंदी हुन ज़माने में सर जॾहिं आम जीअं ईद जा ॾिहाड़ा आहिनि उन टाइमनि ते त 10 एल्बम 15 एल्बम थींदा हुया जॾहिं दादू मां निकिरंदा हुआसीं अनवर ई लिखे न थिए लिखूं था ब्लू लाइन में लिखंदा हुआसीं अनवर बसि छॾ आराम कयूं उते हली लिखंदा हुआसीं हिते होटल ते पहुचंदा हुया अॼु अलादा ज़रदारी आहे भई खणी अचो जल्दी अब फलाणी केसर ॻोल्हे अचो
ही केसट वठी अचो, ही केसट वठी अचो, दुनू ओॾी महिल मां ॾिसंदोसि त ही माण्हू ही ॾह फनकार आहिनि। उतां घरों निकिरे त चए त कोच में लिखंदासीं, कोच में न लिखे चए त उते लिखंदासीं, उते अचे त वरी चए त स्टूडियो में लिखंदासीं। सही हाणे सिर्फ़ु फनकार रेडी आहे, हाणे 10 कलाम लिखणा आहिनि, उन टाइम ते 10 या 11 कलाम हूंदा। भई फनकार ई थल ॾेई छॾ पोइ भाई मिसरा ॾियां थो थोरी देरि में। सो ॿुधई शुरू थी वियो लिखण में, रेडी अब गा सही हो गाई ॿियो उनखे पची टियों पची वियो। मां सोचींदोसि यार ही इंसान आहे, कंप्यूटर आहे। सही सही। ऐं हर गाने में तव्हां ॾिसंदो मौज़ू चेंज। वाह वाह वाह। अञा पाण ॻाल्हायूं था, असां बि मौज़ू माना मटाईंदासीं अनवर साहिब जे हवाले सां। सो तनवीर अली बि आहे, अनवर कमरानी खे ॾाढो सुठो ॻाईंदो आहे। बिल्कुलु अनवर कमरानी जो शीदा ई बि आहे। बिल्कुलु तनवीर साईं तव्हां छा चवंदो कमरानी साहिब जी शाइरी जे बारे में? सर इन जी शाइरी ते ॻाल्हाइण जीअं जानिब साईं ज़िक्र करे चुको आहे त टाइम लॻंदो इलाही सारो। ऐं अनवर साईं जी कमरानी जॾहिं असां वटि उरूज जो इंडियन कल्चर जो आहे, पंजाब जी कलामनि जो, त जॾहिं अनवर कमरानी साहिबु लिखणु शुरू कयो त उहे शयूं पोइ ते हटियूं। जीअं अतौर अंदाज़ी दौर सां वटि हुयो, उनखे धकु लॻी वियो ऐं कुझु बिगाड़ पैदा थिया इंडियन जे हवाले सां घणा इलाही सारा। उन्हनि खे कटण में कमु जेको आहे अनवर कमरानी जो आहे असां वटि। तमामु बहितरीनु लिखणियूं, तमामु बहितरीनु शाइरी। उनजो नालो बि उस्ताद बुखारी रखियो आहे, अनवर। हुन बाबा साईं अनवर कमरानी पाण ॿुधायो असांखे त मुंहिंजो नालो जेको आहे उस्ताद बुखारी ॾे। मूंखे मुंहिंजो बाबा साईं वियो, उन्हनि चयो नालो मूंखे अहिड़ो रखो मथां जीअं कोई अधु नालो न वठे। मिसाल अनवर आहे, कोई अनु न चवे, तनवीर आहे तनू न चवे, अहिड़े हिसाब सां पोइ उन्हनि उस्ताद बुखारी नालो रखियो अनवर, जेको माशाल्लाह पूरी दुनिया में मशहूरु थी वियो। ताला न्याज़ी जा एल्बम सिंधी में थिया, अरुणा लेलाया एल्बम सिंधी में थिया, फराह ख़ानम महनाज़ जा एल्बम सिंधी में थिया, रंगीले एल्बम सिंधी में थिया। इहो वॾो एज़ाज़ आहे असांजी सिंध लाइ त हेॾनि वॾनि फनकारनि खे उन्हनि सिंधी में ॻारायो पिए ऐं मुकमल 10 कलाम उन्हनि जा। सही सही। अॻे वरी दौर इहो हूंदो न साईं, कनबराणी जा 10 कलाम, हेॾो कासर नवाज़ जा 10 कलाम, माना इहो रुगो मुक़ाबला हूंदा हुआ त बाबा पूरी केसट में रुगो लिखियल इहो हुजे अनवर कमरानी। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं उन दौर में बि हक़ीक़तूं बयानु कंदो आयो त साए जा साला घणा, सुने जो भेणियो न को। सो दौर उहो हले पियो, ग़रीब मुफ़लिस माण्हू हो, सही बहरहाल मोहबत हूंदो, पंहिंजी मुलाक़ातूं घटि रहियूं पर ॾाढियूं सुठियूं रहियूं। सही सही। ॾुखनि मां निकितल माण्हू, ॾुखनि मां दर्दनि मां पीड़ाउनि मां निकितल माण्हू सुठो लिखी सघे थो। जी जी बिल्कुलु। सो हाणे छा ॿुधाईंदो भला कमरानी साहिब? हुननि जो मशहूरु कलाम आहे, पेश कयूं था जेके मोहब्बत ना है मश्करी, हो मोहब्बत ना है मश्करी, हित सिरन जा थई सवाल, इश्क वारा अनवर चवे ॿेली की ॾिठम कंगाल, इश्क वारा अनवर चवे ॿेली के ॾिठम कंगाल, दुश्मन खे विशाल मर्ज़ न लॻे इन मोहब्बत जो, मुखां धार मुंहिंजो, मुखां धार मुंहिंजो सनम कयो आ, ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आ, ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आ, मुखां धार मुंहिंजो, मुखां धार मुंहिंजो सनम कयो आ, ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आ, ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आ। मुझे हिन मर्ज़ जो दारू ऐं दवा केर करे, हिते हर को आहे पिटण वारो दुआ केर करे, मुझे हिन मर्ज़ जो, मुझे हिन मर्ज़ जो दारू ऐं दवा केर करे, हिते हर को आहे पिटण वारो दुआ केर करे, न को हमराज़ न को दोस्त न को साथी आ,
जीअण खां सुठी मुंहिंजे लाइ मवादी कहिड़ो मूं ते पंहिंजनि रहम कयो आहे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे मुखां धार मुंहिंजो सनम कयो आहे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे मुंहिंजो घर बार ऐं संसार ऐं सिंगार छिनो ज़ालिमन ज़ुल्म करे मूंखां मुंहिंजो यार छिनो मुंहिंजो घर बार ऐं संसार ऐं सिंगार छिनो ज़ालिमन ज़ुल्म करे मूंखां मुंहिंजो यार छिनो न का दौलत बची न सिर बचो न सोन बचो सिवा लुड़कनि जे मुंहिंजे झोलीअ में कुझु कोन बचो मुंहिंजी हर ख़ुशीअ खे ख़तमु कयो आहे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे मुखां धार मुंहिंजो सनम कयो आहे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे अहिड़ी हालत में मां कबराणी वञा काॾे भला मुंहिंजा ही गीत बि ज़माने खे लॻनि था बुरा अहिड़ी हालत में मां कबराणी वञा काॾे भला मुंहिंजा ही गीत बि ज़माने खे लॻनि था बुरा हिते बीठे जो हर को किरे जो केर कोन्हे मुंहिंजड़े मस्त दीवाने चरे जो केर कोन्हे सूरन साम्हूं पंहिंजो संगम कयो आहे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे मुखां धार मुंहिंजो सनम कयो आहे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे वाह तनवीर साईं वाह 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 मज़ो अची वियो साईं ॾाढो सुठो कलाम कमराणी साहिबु ॿुधायो था नंढड़ी साई थी आहे हिन वक़्तु नंढड़ी साईअ जो वक़्तु ऐं पोइ मोटी अचूं था त रहियल कचौरी कयूं था ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था सुहिणो शाइर जानिब जमाली साहिबु असां गॾु आहे तनवीर अली खां वरी असां सुठो कलाम ॿुधोसीं कमराणी साहिब जो सोराब शर्फ साहिब बि असां गॾु आहे उनखे बि ॿुधूं त थोरी देरि में चांहि ते हिकिड़ो शेर हुयो कमराणी साहिब जो थोरी देरि ॿुधायो पहिरियों इहो ॿुधायो त चांहि बि आहे त पोइ वरी सोराब साहिब खे ॿुधूं कमराणी साहिब चए थो त निभागी चाह लॻई शल बाह कयो अथई मुल्क सॼो तबाह ग़रीबनि जा त कढिया अथई लाह पहर ख़ुदा जा 4 आहिनि असां तोखे 5 चकर पियूं था बनी ऐं ॿारे वञूं था त तोखे धार ॾियूं था निभागी चाह लॻई शल बाह कयो अथई मुल्क सॼो तबाह ग़रीबनि जा त कढिया अथई ॾाढो सुहिणो साईं हक़ीक़त वारी शाइरी हक़ीक़त वारी माना जॾहिं खां चांहि आई आहे त संदनि जो साहु सुकी वियो सिंधनि जो साहु न साईं लस्सी हूंदी हुई इहे जेके असली शयूं हूंदियूं त माण्हू थोरो चुस्त तवानो रहंदो का शइ न छॾी काछे में त का शइ न जीअं न बनियुनि में जेको आहे कलर यूरिया अची वियो त उनखां पोइ ॾिसो था त कहिड़ो असरु थी वियो आहे असांजो पोइ हाणे चांहि पी पी असां बि ईअं थी विया ॻाल्हि आहे सिंधी हाणे सोराब शर साहिब खे ॿुधूं पोइ वरी कमराणी साहिब जी कचहरी बि कयूं था साईं शर साहिब वाह वाह कजो
सब न सोना पखी सबई न हंज माण्हू सब न सोना पखी सबई न हंज कह कह माण्हू मज अचे भूई बहार जी अल्लाह वाणी दोवे पीरी तोखे मुंह मिसकी लजते समय मौला वाणी दोवे पीरी तोखे मुंह मिसकी लजते समय जियां ॾिसी वे उवे उते ई जियां ॾिसी वियो उवे उते ई ॾिसंदे कारे वे समय ॾिसंदे कारे वे समय मौला वाणी दोवे पीरी तोखे मुंह मिसकी लजते समय अल्लाह वाणी दोवे पीरी तोखे मुंह मिसकी लजते समय लीड़ू लटा मुझे तन ते आहिनि घाव वॾा मुझे मन ते आहिनि लीड़ू लटा मुझे तन ते आहिनि घाव वॾा मुझे मन ते आहिनि तो त ठाही वञी ज़िंदगी पंहिंजी तो त ठाही वञी ज़िंदगी पंहिंजी मां थो रहां परदेस में मां थो रहां परदेस में अल्लाह वाणी दोवे पीरी तोखे मुंह मिसकी लजते समय मौला वाणी दोवे पीरी तोखे मुंह मिसकी लजते समय सुबुह असांजी तोले मांदो सिज नैनो गम आंदो सुबुह असांजी तोले मांदो सिज नैनो गम आंदो इयां आया पाबंदूं ते इयां आया पाबंदूं ते ॼणु कतुल जे कंहिं के समय कतुल जे कंहिं के समय अल्लाह वाणी दोवे पीरी तोखे मुंह मिसकी लजते समय मौला वाणी दोवे पीरी तोखे मुंह मिसकी लजते समय घरु अचे थो खाइण मूंखे माण्हू रुवारनि ॾाइण मूंखे घरु अचे थो खाइण मूंखे माण्हू रुवारनि ॾाइण मूंखे सागर छा मुंहिंजो साहु थो निकिरे सागर छा मुंहिंजो साहु थो निकिरे विछोड़े जे अंदेश में विछोड़े जे अंदेश में अल्लाह वाणी दोवे पीरी तोखे मुंह मिसकी लजते समय मौला वाणी दोवे पीरी तोखे मुंह मिसकी लजते समय जियां ॾिसी वियो उवे अॻे ई जियां ॾिसी वियो उवे अॻे ई ॾिसंदे कारे वे समय ॾिसंदे कारे वे समय अल्लाह वाणी दोवे पीरी तोखे मुंह मिसकी लजते समय मौला वाणी दोवे पीरी तोखे मुंह मिसकी लजते समय वाह शेर साहब वाह वाह मज़ो अची वियो साईं करार अची वियो ऐं तनवीर अली साहब बि विच विच में
तव्हांजी तारीफ़ कई पई, तव्हां पंहिंजे ॻाइण में मसरूफ़ आहियो, असां तव्हांजी तारीफ़ कईसीं। ॾाढी मस्तु हर हिकिड़े कनो इहो हर नहीं हर को माण्हू मोती दाणो आहे, तव्हांजो पंहिंजो स्टाइल आहे। ऐं सागर शाह साहब जी शाइरी ॾाढी ज़बरदस्त हुई, कतुलार केस में काफ़ी मिलाई न। एतिरो पाबंद आहे। वाह वाह साईं, में खाइण वारो काफ़ी सुठो मिले, इहो ॾाढो सुठो मिलाई। असल में लफ़्ज़ उहे जेके आहिनि न, उहे अची दिलि खे लॻंदा आहिनि, पोइ माण्हू वाह वाह कंदो आहे। जानिब साहिब तव्हां छा चवंदो, ईअं ई हूंदो आहे न? हाँ सही बिल्कुल माना वाह वाह रूह मां दिलि मां सट ॾेई निकिरे पाण, सट ॾेई निकिरे, असली शाइर आहे ई उहो। आहे इहो हक़ीक़त आहे। ऐं कमराणी साहिब अहिड़ी क़िस्म जा दर्द बयानु कया आहिनि पंहिंजी शाइरी। हाँ वो तक़रीबन तव्हां ॾिसंदा त उन टाइम में महफ़िलुनि में वाह वाह हूंदी, रड़ियूं दाऊं भई कमराणी ॾाढा शेर बि बावला था। भाई कमराणी साहिब पाण भला ॻाईंदो हुयो, इहो त ॿुधायो। अॼुकल्ह सभु पाण था ॻाइनि शाइर में। कमराणी साहब नात एल्बम कयो हो, रिलीज़ न थियो आहे। अच्छा अच्छा ऐं कमराणी साहब रुगो शाइर न हुयो, अच्छा अच्छा, कमराणी साहब एल्बम जो मौसीकार कई हुयो। नातुनि जो कई, माना इश्क इलाही बि हुयसि। कमराणी साहब मौसीकार हुयो, कमराणी साहब वात सां पीस ॿुधाईंदो हुयो मौसीकारनि अच्छा खे। अच्छा, वाह वाह। कमराणी साहब ठेको पंहिंजी मर्ज़ी ते रखाईंदो हुयो। अच्छा त इहो ख़ाली शाइर त नथो रखाए सघे, अगरि उनखे ॼाण न आहे त इहा शइ कीअं रखंदो। सही सही उन मौसीकारनि से उन टाइमनि ते उन्हनि सां बहस कंदो, भई हीअ शइ हीअं न आहे, हीअं आहे, ताड़ी रखी उन्हनि खे। आख़िर काफ़ी टाइम ते उन्हनि खे मञाए वठंदो त हीअ ॻाल्हि हीअं आहे, माना वजह हीअं हुजे, वजह हीअं हुजे। वाह वाह वाह, वात सां पीस वॼाए ॿुधाईंदो। सही सही सही, माना हुनखे बि मौसीकार खे बि सम्झो त अधु मौसीकी त ॿुधायो नी, खफ़ो न लॻंदो न छा करिणो आहे, वरी पीस पोइ पंहिंजी वात मौसीकार सां सोचींदो यार छा करिणो आहे, पीस वात सां ॿुधाईंदो, भई हीअ हीअं चेंज करे हीअं रखोसि। सही सही सही। कमराणी साहिब खे पंहिंजी शाइरी यादि हूंदी भला, शाइरनि खे शाइरी घटि यादि हूंदी आहे? कमराणी खे घटि, छो त इलाही शाइरी हुन कई त पोइ घटि ई यादि हूंदी। तक़रीबन 20-25 हज़ार गीत सर को मज़ाक त कोन्हे। सही 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 घटि सही। किथे को लाइन अधु ॿ। हा हा, पोइ महफ़िल में किथे जो कमराणी साहिब खां फरमाइश थिए त पोइ छा थींदो, तव्हां हुन सां गॾु हूंदा हुयो, ॿुधायो त हाल अहिवाल? कमराणी साहब न कुझु चंद शयूं हुनजे पसंदि जूं हुयूं, उहे पाण ॻाए वेंदो, पोइ कंहिंजो थल कंहिंजो मिसरो। पर मूं ॿुधो आहे त कमराणी साहिब जी घणी शाइरी वरी तव्हां ॿुधाईंदा हुआ माण्हुनि खे। हा तक़रीबन ईअं कमराणी साहिब चइबो या किथे को यादि न बि हूंदो, सो महफ़िल में बाबा वलदाद ॻाए छॾींदो, सही सही बाबा ही जल्दी करे वलदाद वारो जेको कलाम आहे इहो मूंखे मोकिल। सही सही सही, वाह वाह। सराइकी शाइरी कमराणी साहिब? सर सिराइकी मां तव्हांखे सिराइकी शाइरी ॿुधायां थो, पर इन हवाले सां मरहूम जलाल चांडे जा लफ़्ज़ आहिनि। हा हा, जलाल चांडियो दादू आहे, चई कमराणी तूं मरंदे त मां तोते कुंभ वॾाईंदुसि, तूं असांजे सिंध जो फरीदणी। जलाल चांडियो अजीब स्टाइल सां ॻाल्हाईंदो, तूं सारे सिंध दा फरीदणी। हा हा, वाह वाह। कमराणी सिराइकी में तव्हांखे ॿुधायां थो। जी साईं। ॾसो कीअं खिलां, ॾसो कीअं खिलां, मेरे लुड़क अखियां चूं वह पवंदिन, तेरी यादि आंदी लब सुक वेंदे, मेरे गिर हथां चूं ड्रह पवंदिन, मैं रोंदियां मेरे रुअण उते, ख़ुदि मलाए ख़ुदा दे बि लह पवंदिन, रख में द लह विच वे कमराणी, कॾहिं रुठड़े यार बि ठह पवंदिन, हिकु स्याला ॾुझा पाला, टिजी काली राति कहर थी, निंड न पवां ज़ोर कनू रोवां, पिया फिटावां निंड शहर दी, न अख लॻी न बाहि ठरी, ओॾूं आ गई अज़ान फजुर दी, अहिड़े जीवन कनू क्यों न कमराणी, चा बोतल पीवां ज़हर दी, साबित को बि कोन वलिया, जेको तेरी गली विचों लंघिया, या निशाना थी गया तेरिया नज़रां दा, या ज़ुल्फ़ दे विच तई वंगिया, चीर फाड़ के दिल आशिक दा, तई अपने दर चा टंगिया, काले नाग खाधा कमराणी को, जो इन गली विचों लंघिया। कमराणी साहब सर सिराइकी में त कमाल लिखियो आहे, कमाल लिखियो आहे। बुखारी साहब पाण बि, बुखारी साहब सां घणी इंस्पिरेशन हुई हुनजी, तमामु माना रूहानी तौर ते जेके ॾिसजे त घणी माना सर दिलि लॻी बुखारी साहब मुर्शिद आहे न इन जे वॾनि खां वठी। अच्छा अच्छा, जी जी। कमराणी साहब हूअं शाइर त ज़बरदस्त, पर शागिर्दी बि का वरितई उस्ताद बुखारी खां? सर उन दौर में काफ़ी कमराणी जा हिकु अहिड़ा कलाम आया जंहिं ते एतिराज़ बि थियो अख़बारुनि में, ऐं काफ़ी शाइर बि अदीब शाइर नाराज़ बि थिया, बुखारी साहब वटि बि आया, तव्हां बि खणी आया, हाणे जेके मशहूरु न पिया थियनि उहे ॾिसनि पिया न, जल्दी मशहूरु थी वियो आहे। त कमराणी साहब ते उन लिखियो बि आहे त भई कमराणी बुखारी साहब वटि, बाबा ही मूं ते चइण मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, असां सभु दुकानदार आहियूं, तूं बि दुकानदार आहीं, मां बि दुकानदार आहियां, मां अहिड़ो दुकानदार आहियां, अटो चांवर मख़सूस वक़्तु रखियो वेठो आहियां। कमराणी
तव्हां अहिड़ा दुकानदार आहियो, तव्हां वटि खंड बि आहे, चांहि बि आहे, त चांवर बि आहे, तव्हां पती सिगरेट बि रखियो वेठा हो, तव्हांखां को बि ग्राहक ख़ाली कोन मोटंदो, असांखां ख़ाली था मोटनि त पोइ ज़ाहिर आहे उहो दुकानदार साड़ त कंदो न। सही सही सही, माना हर शइ हुजे, हर शइ हुजे। उहा अॻु में वरी अवामी जेका पज़ीराई जंहिं शइ खे मिलंदी त घणे बार फनकार ओड़ा ई कलाम ॻाईंदा। उहे शयूं उन टाइमनि ते कमराणी ते तनक़ीद, हींअर उहे साॻियूं शयूं सर पंजाब में फनकारनि ॻायूं, जीअं एगिडी कंदे पियूदी नहीं नूरालाल हींअर ॻायो आहे रिमेक्स करे, त पंजाब वारनि खे कीअं ख़बर पई हिनखे हींअर ॻाइनि। असां त कोन जलालत तनक़ीद थींदी शुरू में त भाई कलाम थो ॻाए, शुरू ते इन कलाम ते बंदिश के ट्रैक्टर वारो न वाए सघंदो, को हलाए न सघंदो। सही, या काफ़ी अहिड़ा कमराणी साहिब जा उन टाइम ते जेके गीत हुया, पर मां सम्झां थो कमराणी हिन सदी जो न, कमराणी ता क़यामत जो शाइर आहे। हर जेको माण्हू ईंदो कमराणी खे ॻाईंदो। सही सही, पुराणा सदाबार कलाम, सदाबार ऐं हर दौर में ॼण नओं आहे। सही, भला इहो मूंखे ॿुधायो, तव्हां हुनजा शागिर्द बि आहियो, त कमराणी साहिब जो को अणॻायल कलाम बि आहे पयल? सर काफ़ी, उहो तव्हांजी काफ़ी मार्फत फनकारनि ॾे पहुचणु घुरिजे पोइ त, सर मां छपिजणु घुरिजे। जी इन कोशिश में आहियां त मां कमराणी साहिब जे पुट सां जॾहिं बि राब्तो कंदो आहियां, बाबा नओं गीत तव्हां कढी ॾे, त उनखे यादि घटि हूंदा आहिनि, चाचा हाणे तव्हां ॾिसो जेको ॻायल न आहे उहो कढी तव्हां उन मोकिलियो। सही सही, काफ़ी सर 20-25 हज़ार। सही, 20-25 हज़ार ठहियल ठुकियल को मसवदो कंहिं वटि कमराणी साहिब जो पंहिंजी फैमिली में, या तव्हां वटि को रखियल जेको छपियल न हुजे? पुटनि वटि। अच्छा जी, त माना हुनखे छपराइण जे लाइ असां गुज़ारिश कयूं न सभिनी खे, वसवारनि खे, या पाण बि छपराए सघूं? सर शुरू सां त पंहिंजो इरादो हुयुसि हिकु शाइर 100 फनकार, वरी जॾहिं 200 थिया, वरी 300 थिया, वरी 400 थिया, वरी 500 फनकार थिया, 2016 जी ॻाल्हि आहे, 500 फनकार थिया, चई हाणे 500 थी विया आहिनि, हाणे छपरायूं, हाणे छपरायूं, हा आहिस्ते आहिस्ते वक़्तु निकिरी वियो। हा, पर हींअर त 500 खां चढ़ी आहे। ईअं त हाणे ॻणिजे त मसूद राना खां तव्हां शुरू कयो, अफशान, नाहिद अख्तर, रंगीलो, पंहिंजो महनाज, अताउल्ला नियाज़ी, पंजाब जा अलाए केतिरा फनकार, फिल्म इंडस्ट्री जा केतिरा फनकार जिन कमराणी साहिब खे, इंडिया मां काफ़ी सारे दोस्त आहिनि जेके कमराणी साहिब जी मार्फत मूंसां वाक़फ़त थी आहे, जंहिंमें उन्हनि घुरियो पंहिंजो अहिड़ी सुहिणी ॻाल्हि कर जो दिलि ठरी पवे, या जानी हली आहे तो लाइ सिके थो मुंहिंजो, इंडिया जा दोस्त आहिनि। अच्छा, सिंधी दोस्त आहिनि, उन्हनि कमराणी जा काफ़ी कलाम मूंखां घुरिया आहिनि। वाह 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 वाह। पर हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि कंदासीं त पाण वटि यूट्यूब ते बि खोड़ सारा कलाम अञा न आया आहिनि कमराणी साहिब जा, पोइ कमराणी साहिब जा पुराणा कैसेट वारा कलाम या कैसेटुनि जे हिसाब सां जेके कचहरी कयूं त कैसेटूं महफ़ूज़ आहिनि कि त उन्हनि खे वरी लाहिजे CD इन में यूट्यूब ते? सर कैसेटूं कंपनियुनि वारनि वटि आहिनि, घर बि कंपनियूं बंदि थी वियूं, कंपनियूं बंदि थी वियूं, काफ़ी कोशिशि कई आहे मां। सही, पोइ ॿियो हिकु दोस्त बि आहे, उन जी बि इहा कोशिशि आहे, उन काफ़ी कैसेटूं हथु करे वियो आहे। सही सही, त उहे कंप्यूटर ते लाहिजनि, वरी यूट्यूब ते अपलोड कजनि, इलाही शयूं। जी जी, ऐं काफ़ी महफ़िलुनि में ॻायल आहिनि जेके असां हींअर उन्हनि खे ॻाल्हायूं पिया था। जीअं इहो त शुरू सां त भवलदा ज़रदारी जो पंहिंजो 82 में ॻायल आहे कोन बच सां, त मंज़ूर साहिब त पोइ इनखे ॻायो आहे, उन टाइम में महफ़िल में ॻायल आहे, ॿियनि फनकारनि बि इनखे महफ़िल में ॻायो, बाद में इहो एल्बम में आयो। खोड़ सारा अहिड़ा कलाम आहिनि जेके बाद में कैसेट में। सोचता मोहरम नाज़ बि सां गॾु आहे, ऐं कमराणी साहिब जे ॻूठ जो आहे। कमराणी साहिब ॾाढो शफ़ीक़ माण्हू, मोहबती माण्हू, पोइ जंहिंखे ॿुधंदो हुयो या ॾिसंदो हुयो जंहिंमें टैलेंट, त पोइ हुनखे वरी मशवरा बि ॾाढा ज़बरदस्त ॾींदो हुओ। मोहरम साईं, तव्हांखे मां सम्झां थो तव्हां सऊदी हुयो, अलाए दुबई हुयो, तव्हांखे ओॾो माना सवली सिंधीअ में पाण ॻाल्हायूं गेले वठी अची दादूअ में विहारण वारो अनवर कमराणी साहिबु आहे, ॿुधो आहे? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त कमराणी साहिबु मुंहिंजे पाड़े जो हुयो। तव्हां सवेर हिकिड़ी ॻाल्हि कई त शाइर जो हिकिड़ो मंज़र आम ते चहिरो ख़बर न हूंदी, माण्हू ॾिठल न हूंदो उन वक़्त में, कॾहिं कॾहिं को कैसेट पोयों को फोटो लॻंदो, इहो बि अञा देरि सां हलियो सिलसिलो, 87-88 वारे ताईं दौर ताईं त कोन हो, शाइर खे न सुञाणींदा। हा साहिबु, सो पोइ हालांकि मंज़ूर साहिब जे ॾिसण लाइ त असां हुनजी गाॾी पोयां बि भॼंदा हुआसीं। बिल्कुलु, अच्छा, कमराणी साहिबु पाड़े में बि रहंदो, असांखे ख़बर न हूंदी इहो अनवर कमराणी आहे। पोइ जॾहिं मूंखे ख़बर पई अनवर कमराणी आहे हीअ, त मां त वॾो हैरत, ऐं अञा सिखिया जो दौर आहे। पोइ ज़ाहिर आहे पाड़े जा बि हुआसीं, मुंहिंजो बाबा मौसीक़ी सां शौक़ु रखंदो, इन करे बि सुञाणींदो हुयो त भई हाजी बहादुर जो फर्ज़ंद आहे। पोइ वरी सऊदी जॾहिं मां वियो आहियां त उते कुझु अरसे खां पोइ, यानी हीअ तक़रीबन मां तव्हांखे ॿुधायां थो 2001 में
कमराणी साहब हुते आयो, समीना कंवल जो हुते को हुआ 2-3 शोज़ हुया, उहा बि आई। ऐं समीना कंवल उहा आर्टिस्ट आहे मुंहिंजे ख़्याल में जंहिं पहिरियों कलाम कमराणी साहब जो ॻायो। मां शायदि ग़लति न हुजां त पहिरियों समीना न ॻायो, पहिरियों ॻायो आहे उस्ताद ग़ुलाम मिरासी। उस्ताद ग़ुलाम मिरासी आहे, मुंहिंजे यार लाती मेहंदी, मुंहिंजे प्यार पातो गानो। सो उते जॾहिं उते मां जीअं हाणे वन मैन शो कयां पियो हिते सिन टीवी ते, उन्हनि उते जॾहिं उते वरी रिदम म्यूज़िशंस जी थोरी कमी घणी रही आहे। उन जॾहिं मूंखे ॿुधो मूंखे चरियो ई आहे तूं हिते वेठो आहीं, मथी तो हर पूरो अर्बन जी ग़ुलामी कंदो, कचहरी जो माण्हू हुयो। सो वरी मूंखे खिल बि ईंदी, वरी असां दोस्त पाण में जेके मुंहिंजा ॿिया शागिर्द हुआ, जंहिंमें मरहूम दोस्त हो महमूद जमाली, सो उहे ॿिया। पर यकीन कयो त मूंखे वेंदे वेंदे चई वियो त महरम तूं पंहिंजी उमिरि पंहिंजो वक़्तु हिते वेही करे ज़ाया थो करीं, तो जॾहिं माण्हू खे ओॾे हुजणु खपे। मां वरी सोचां वीचार हेॾो हिते सेटअप आहे शुरू खां वठी बाबा साईं जो। पर जॾहिं हिते मां आयुसि त मां पहिरीं फ़ोन अनवर साहब खे कई ऐं जसदस उन महिल फ़ोन ते मूंखे चयईं त सुभाणे एल्बम आहे रज़ा हुसैन विसड़े जो ऐं तयारु रहिजां, मां सुबुह जो अची तोखे पिक कंदो। ऐं उन जवानी पुटु ईअं ई कयो। वाह वाह। मूंखे कराची जे स्टूडियो में पहिरियां खणी अचण वारो अनवर कमराणी साहब, यानी जेका ॻाल्हि आहे सो इहो अनवर कमराणी। अच्छा, मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायांव त उन में जेको मुंहिंजो पहिरियों गानो जेको रिकॉर्ड थियो, जेको तमामु घणो मशहूरु आहे शनीला जे आवाज़ में, जेको कंपोज़ बि कयो, अमा अमा अमा, सही, ॾाढो मक़बूल रहियो। सो इहो कमराणी साहब इहे माना चइजनि कमराणी आहे कुर्ब। साईं मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त इहे उहे माण्हू आहिनि जेके ॿिए खे हिमत ॾियण वारा, सही, ॿिए खे चांस ॾियण वारा। हिकिड़ा माण्हू पाण सीट ते वेही रहे ॿिए खे चांस न ॾे, अहिड़ा माण्हू जेके सभु कम पाण वटि रखी वेठा आहिनि। न ईअं न आहे, जेको जंहिंजो कमु आहे हुनखे वारो ॾिजे। इहे शयूं टैलेंट खे प्रोमोट करणु कंहिं न कंहिं हवाले सां कमराणी साहब सही 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 तमामु ज़बरदस्त। हाणे भला सुठो मज़ेदार कलाम कमराणी साहब हिकिड़ो ॿियो थी वञे, छा ख़्याल आहे? वाह वाह। तनवीर भाई मंज़ूर साहब तमामु घणो परस्तार आहे ऐं मंज़ूर साहब त अनवर कमराणी कोन बचसां अवामी रंग में तमामु घणो वाह 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 माणी जो इन करे तनवीर साईं खे ॿुधूं था साईं। वाह वाह। छॾे मुल्क मुंहिंजो दिलबर थी वए दूर, इश्क में अनवर खे ॾाढा ॾिनई सूर, बबरन झलिया बूर तब कोन मोटे कमराणी चए, हाणे वास्ते ख़ुदा जे वरिया मुंहिंजी तोखां सेवा दिल चरिया, तुंहिंजी मूंखां सेवा कीअं सरिया, मुंहिंजी तोखां सेवा दिल चरिया, हाणे वास्ते ख़ुदा जे वरिया मुंहिंजी तोखां सेवा दिल चरिया, तुंहिंजी मूंखां सेवा कीअं सरिया,
सिकामा दुनिया वारनि खां किथे लिकामा सॼो शहर मूंखां वयो फिरिया मुंहिंजी तोखां सवा दिलि चरिया तुंहिंजी नूह खां सवा कीअं सरिया मुंहिंजी तोखां सवा दिलि चरिया हाणे वास्ते ख़ुदा जे वरिया कर कंबराणीअ ते नज़र रहम जी कंहिं वटि बि कान्हे दवा हिन वहम जी कर कंबराणीअ ते नज़र रहम जी कंहिं वटि बि कान्हे दवा हिन वहम जी दिलि पुरज़ा पुरज़ा थी डरिया मुंहिंजी तोखां सिवा दिलि चरिया तुंहिंजी मुंहुं खां सवा कीअं सरिया मुंहिंजी तोखां सिवा दिलि चरिया हाणे वास्ते ख़ुदा जे वरिया मुंहिंजी तोखां सिवा दिलि चरिया तुंहिंजी मुंहुं खां सिवा कीअं सरिया मुंहिंजी तोखां सिवा दिलि चरिया हाणे वास्ते ख़ुदा जे वरिया साईं वाह 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 सो नंढड़ो ब्रेक वठूं था मोटी अचूं था रहियल कचहरी कंटिन्यू कंदासीं तव्हां सां गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध मुंहिंजी सिंध खे सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशि आमदीद ऐं दिल्ली दोस्तनि खे गुज़ारिश इहा कयूं था त जेकॾहिं तव्हां टेलीफोन करे असांजे प्रोग्राम में शामिलु थियणु चाहियो था कंबराणी साहिब जे हवाले सां ॻाल्हाईंदो त पोइ अॼु कचहरी कंदासीं तव्हां सां ख़ूब सो तव्हांखे इहो सिक जो सॾु बि ॾिजे थो सोराब शर साहिब असां गॾु आहे उनजो स्टाइल उनजो अंदाज़ बि खोड़ सारनि दोस्तनि खे वणंदो आहे असांखे पसंदि आहे सो ॿुधी वठूं भला सोराब खे वरी हिकु भेरो ॿीहर जानिब साईं छा ख़्यालु आहे तव्हांजो बिल्कुलु साईं सोराब साईं वाह वाह करो बिल्कुलु सर ॿुधायां थो अव्हां जो असां ॾे अचण ई नथो थिए हा हा ईंदासीं त मानी टिकी कयो त चऊं न साईं ईअं कीअं चऊं दावत ॾींदा रहंदा आहियूं पर तव्हांजो अचण ई नथो थिए हाज़िर साईं हाज़िर 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 सभु अचो अॼु जो ॾींदासीं असांजो 100 अचो 1000 अचो वाह वाह असांजो इहा साईं महिमान नवाज़ी सिंध जी वाह 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 साईं माशाअल्लाह तोते आहिनि मयारूं तोते आहिनि मयारूं ऐं कोन तूं यार छॾे वए अकेलो मुंहिंजी लथई कान कसार थोरू एज़ारो ज़ारो सोराब तुंहिंजी सिक में ओ अव्हां जो असां ॾे अचण बि नथो थिए अव्हां जो असां ॾे अचण बि नथो थिए तॾहिं यार पंहिंजो मिलण बि नथो थिए अव्हां जो असां ॾे अचण बि नथो थिए अव्हां जो असां ॾे अचण बि नथो थिए
जुदाईअत जानी छॾियो जीव झोरे जुदाईअत जानी छॾियो जीव झोरे सलिया सूर कंहिंसां सलिया सूर कंहिंसां सलणो बि नथो थिए अवां जो असां ॾे अचण बि नथो थिए अवां जो असां ॾे अचण बि नथो थिए चवां थो मां एॾी दुनिया वाहे धोको चवां थो मां एॾी दुनिया वाहे धोको पोइ बि दर पिरीअ जो पोइ बि दर पिरीअ जो छॾण बि नथो थिए अवां जो असां ॾे अचण बि नथो थिए अवां जो असां ॾे अचण बि नथो थिए पोइ बि यार पंहिंजो तॾहिं यार पंहिंजो मिलण बि नथो थिए अवां जो असां ॾे अचण बि नथो थिए अवां जो असां ॾे अचण बि नथो थिए वाह साईं वाह वाह सुरा साईं छा ॻाल्हि कजे साईं वाह वाह अवां जो असां ॾे अचण ई नथो थिए तव्हां ईअं अचो भला को मसलो आया असां त ईंदासीं तव्हां टाइम न मिड़े जी संगत में वाह कहिड़ी जेको आहे हिक ॿिए खां शिकायत आहिनि असां नथा अचूं तव्हां हलिया अचो दिलि जा दरार खुलिया हक़ीक़त न साईं भला कंबराणी साहिबु अचु वञ जे मामले में कीअं हुयो माना संगत साथ खे टाइम ॾींदो हुयो ॿिए शहर में जेकॾहिं वञिणो हुजे का शादी अटेंड करणी हुजे या मसरूफ़ टाइम हुनजो तमामु घणो त उन मां संगत लाइ टाइम कढंदो सर ॿाहिरि वञणु तुंहिंजो घटि थींदो अच्छा कंहिं रुगो रिकॉर्डिंग्स में मसरूफ़ हूंदो सही बाक़ी हिते त जेको बि इंसान मिलणु ईंदो त सही सही उन जे लाइ त ख़ासि करे सुबुह जो जेको टाइम हूंदो 12 बजे होटल ते अची वेहंदो हुयो अच्छा। चांहि पीअण लाइ वाह वाह माना आस्थानो हुनजो होटल हुयो घणे भाङे त बाबा संगत साथ ख़बर हूंदी माण्हू ख़बर हूंदी कंबराणी साहिब हिते होटल ते हाणे अनवर जो हींअर टाइम थी वियो आहे 11:30 12 थियनि पिया हींअर हिते कलाकु वेहंदो सही ॿ चांहियूं पी पोइ घर वेंदो सही सही भला कॾहिं तव्हां कंबराणी साहिब खे ईअं मायूस ॾिठो शाइरीअ मां त यार हेॾी शाइरी कईसीं मज़ो न आहे माण्हू मनता नथा ॾियनि मोट नथा ॾियनि हीअ क़दुरु न आहे अजायो शाइर थियासीं ईअं कॾहिं चई शाइर ईअं चवंदा आहिनि इन करे थो चवां छो त पाण वटि उहो क़दुरु न आहे जीअं थियणु खपे ॿियनि मुल्कनि में शाइर जो तमामु घणो किरदारु आहे कंट्रीब्यूशन आहे उनखे तमामु घणे आला एज़ाज़नि सां नवाज़ो वेंदो आहे पाण वटि घटि आहे ईअं सर माशी हालात कंबराणी शाइरी खां अलावा त ॿियो कंबराणी वटि कुझु कोन हो पर इन बावजूदि बि हू पंहिंजे बचड़नि खे पढ़ाए वियो अच्छा ठीकु ठाक वाह वाह इहो वॾो कमु करे इहो वॾो कमु कयो अथसि पोइ मायूस त हुयो आख़िरी टाइम में त जॾहिं केसर कल्चर ख़तमु थियण खां पोइ त कलाम ॾियणी छॾे वियो सही सही उहा कैफ़ियत थोरी ॿुधायो छो त 3 साल हाणे माना कंबराणी साहिब खे थिया आहिनि गुज़ारे वञण पर हीअ कैसेट जो दौर माना इलाही टाइम खां ख़तमु थी चुको आहे जी जी उन वक़्तु छा कैफ़ियत हूंदी त यार जाने माना मज़ा उहे हलाइजी विया अलाए काॾे पोस्टर ईंदा हुया पाण बि वरने एल्बम्स जा अनवर कंबराणी शानदार सिलेक्शन लिखियल हूंदी उहे मज़ा ख़तमु थी विया एक्सीडेंट थियोसि न पोइ लिखण खां बि हिनखे झलियो वियो त शीशा कुझु हिनखे लॻा हुया ऐं दिलि जो मरीज़ बि थी वियो शुगर जो बि उन्हनि झलियो त हाणे ज़हन ते ज़ोर घणो न ॾे अच्छा पोइ नओं कलाम घटि लिखंदो अगरि को चवंदो बि तॾहिं बि चवंदो यार डायरियुनि मां ॻोल्हे उन वज़न ते को कढी ॾींदो सही 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 माना कलाम लिखण को मसलो न हो जल्दी में को कलाम हिन जे लाइ त को मसलो ई कोन हो मां हिन खां काफ़ी दफ़ा पुछो यार तूं शाइर आहीं चवंदो अलाह इहा यकीन कंदे मां शाइर न आहियां मां जॾहिं लिखणु वेहां थो त हीअ सभु मूंखां लिखिजी था वञनि पाण ई लिखिजी था वञनि लफ़्ज़ मोहताज हूंदा त हाणे अनवर असांखे फिट करे पंहिंजे कलाम भला ओड़े पाड़े जे अदीबनि जा तासुर छा हूंदा तॾहिं उहे अदीब छा चवंदा कंबराणी साहिब जा छो त अदीब अक्सर चवंदा आहिनि केसटी शाइरी मिड़ई उन्हनि जो ठाह न हूंदो आहे केसटी शाइर खे शाइरी न सम्झंदा वॾो नालो आहे हा उन मूंखे चयो त ॿाह मां वरितईं ही पंहिंजे उस्ताद खां पुछी अचां चईंसि हीउ वज़न कहिड़ो आहे मां चयो बाबा तव्हां मूंखे ॿुधायो वज़न त पोइ वरी मां हू मूंखे ॿुधाए त मां तव्हांखे ॿुधायां त कहिड़ो आहे पाण मूंखे लिखी ॾिनो मां अनवर साहिब सां इहा ॻाल्हि न कई मां चयो बाबा हीउ फलाणे शाइर ॾिनो आहे
मूंखे चई छॾी खाम मथे में सूर विझंदा। सही। मां चयो न ही वज़न मूंखे कढी ॾियो। वज़न हिन मूंखे ॿियो कढी ॾिनो। मां हुनखे ॾेखारियो, चई इहो हाणे वञजांसि त चयो इन ते कंहिं फनकार खां ॻाराए ॾे इन वज़न ते। सही। वज़न जी ख़बर पइजी वेंदी। वज़न जी ख़बर पइजी वेंदी। वरी मां उन शाइर सां मिलियो आहियां, उन अदीब सां, वॾो नालो आहे सिंध जो। बाबा ही अनवर कढी ॾिनो आहे। 2 मिंट सोच में पइजी, बाद में जी ही परफेक्ट ही आहे, मां बि ग़लति आहियां। अच्छा, केसेट वारा शाइर वरी रिदम ते बि पंहिंजो वज़न बरक़रार रखी रिदम ते कमराणी बरक़रार जोड़े वेंदा आहिनि ॻाल्हि सही, पर पाण खे प्रॉपर ख़बर न हूंदी आहे त मां छा थो कयां। जी जी जी। पाण खे तौर तक ई ख़बर हूंदी आहे, पर तौर तक में पूरा मिलंदा आहिनि। बिल्कुलु। उहो अदीब शाइर माण्हू जेको हूंदो, वरी जेको इल्म उरूज़ ॼाणींदो हूंदो, उनखे ख़बर हूंदी, पर ही पंहिंजे तरीक़े सां रिदम ते पंहिंजो पाण खे फिट बीहारींदा आहिनि। हिकु अधु शाइर सां बहस थियो न वज़न जे हवाले सां, भई कमराणी खे वज़न जी ख़बर कान्हे, भई ही बाक़ी लिखे थो कीअं थो लिखे। जॾहिं कुझु जेको समुंड मां हिकु कतिरो जो असांखे मिलियो, मां तोखे बि हिकु अधु ॿ वज़न मां बि लिखी थो वञा, त पोइ मां समुंड खे छा चवंदुसि। सही। कतिरो ई तोखे ॿुधाए थो त समुंड जे कारे थो वञे। सही सही। असां उन खां सिखिया त उनखे वज़न जी कीअं ख़बर न आहे। सही। मतिलबु कमराणी साहिब सां तव्हांजी कीअं मुहबत थी? माना शाइर त मतिलबु ॿिया बि तमामु घणा मशहूरु हुआ, इन जा शागिर्द छो थियो? का ख़ासि ॻाल्हि हुई? सर मां शुरू सां कमराणी साहिब जो शागिर्द न सर, हिन सां पंहिंजो 86 जी ॻाल्हि आहे। ॿुधंदो त हुयुसि, मां अलादा जो परस्तार हुयुसि, मंज़ूर साहिब जो परस्तार हुयुसि तमामु घणो। मंज़ूर साहिब अलादा इंतिहा। कमराणी साहिब सऊदी आया, मां बि उते हुयुसि उन टाइम ते। कमराणी साहिब सां दुआ सलाम, पोइ पाड़े में पोइ त अचणु वञणु थींदो हुयो। पोइ तुंहिंजी शख़्सियत ॾिसी करे, हिन सां शाइरी जे करे न, हिनजी शख़्सियत जे करे। जी न सर, न सर, मां ॿुधण जे हद ताईं। सही। पोइ उते आस्ते आस्ते इहो सिलसिलो शुरू थियो, उते पाण में ॻाइणु, संगत में, गैदरिंग में। पोइ त वरी हिन खां सिखिया थोरी घणी वरिती भवाणी। वखर असांखे बि ॾियो। वखर असांखे बि ॾियो। पोइ काफ़ी टाइम मां बि सऊदीया छॾे आयुसि, त अनवर साहिब बि छॾे आया। पोइ हिते जॾहिं पोइ रिकॉर्डिंग ते हिन सां गॾु ईंदो हुउसि, जॾहिं वेंदो उते गॾु मां हिन सां हूंदो हुउसि। हिकु दफ़े मूंखे हिकिड़ो गीत चई त हाणे पंहिंजो समीना खे लिखी ॾे, तो तव्हांजो ॻाए, मां हलां त मूंखे मथे में सूरु आहे। मां उहो गीत समीना खां कराए छॾियो। ॿिए ॾींहं ते पाण आया, ॿुधाई मास्टर, मूंखे चई हेॾे ॿोड़ो ई छा थियो अलाए। मां चयो ॿोड़ो इहो, इहा ॻाल्हि त मूंखे सम्झ में न आई, त छो थो चवे? कोन थो ॿुधी। मां चयो सर ॿुधां थो। चई पोइ तोखे सम्झ में इहो नथो अचे त साज़ रोअनि था, तुंहिंजा ॾंद छो निकिता पिया आहिनि? मक़सदु आहे त साज़ ग़मगीन हुया, मां हुन ते ख़ुशी जो गीत लिखी छॾियो। त मूंखे चई इहा ख़बर तोखे ॾुख वारी साज़ रोअनि था, तुंहिंजा ॾंद निकिता पिया। मां चयो ही कमाल आहे। सही। ॾाढो सुहिणो, ॾाढो सुहिणो। कमराणी साहिब सर तारीख़ आहे, हाणे असांखे पढ़णु घुरिजे। अच्छा, तनवीर साईं गॾु वेठो आहे। तनवीर साईं, हाणे जेको कलाम तव्हां ॿुधाईंदो, उन कलाम जे बारे में बि थोरो असांखे ॿुधाईंदा रहो, छो त पाण रिहर्सल जॾहिं तव्हां कई पए त मां ॿुधो पए त इहो कलाम मुख़्तलिफ़ फ़नकारनि वरी ॿियनि जे नालनि ते बि ॻायो आहे, शाइरनि जे। सो कमराणी साहिब जो असुली कलाम आहे। सर बिल्कुलु 1988 में समीना कौल ही कलाम ॻायो। उनखां बाद में अली मुराद जतोई ऐं शमल अली मीराली साहब, मुख़्तलिफ़ फ़नकार सन टीवी ते ऑन थियल आहे, ॿिए के शाइर जे नाले ते आहे। जी हा, अब्बास कोई आहे, अब्बास सियाल। सही। उन नाले सां, ऐं अली मुराद जतोई अञा ॿिए नाले सां ॻायो आहे। अच्छा अच्छा। मुख़्तलिफ़ छंड छाण हुजणु घुरिजे, त असुली शाइर जेको आहे उनखे पाण असुल शाइर अनवर कमराणी आहे हिन जो। छो त जेको कलाम आहे उहो प्रॉपर सॼो सभिनी फ़नकारनि साॻियो ॻायो आहे या फेरफार आहे? थोरी फेरफार कई अथऊं आख़िरी नाले वारा मिसरा में। अच्छा। छो त नालो कटणो पवंदो आहे ऐं उन जो वज़न भर थोरो टुटंदो आहे, त उन हिसाब सां हुनखे बैलेंस करणो पवंदो आहे। बाक़ी जेकी ॿ मिसरा या अस्थाई मिसरा उहे बि कुझु कुझु लफ़्ज़ हुननि चेंज कया आहिनि। अच्छा। जेको प्रॉपर कलाम आहे हुनमें 2 मिसरा शमल मीराली सही ॻाया आहिनि, आख़िरी मिसरो चेंज कयो वियो आहे। अच्छा अच्छा अच्छा। जेको पेश करणो आहे इहा असां तव्हांखे ॿुधायूं त इहा बि नाइन साहिब या कमराणी साहिब जी शाइरी सां असुलु कलाम, हीउ कलाम तव्हां जेको हाणे साईं तनवीर साहिबु ॻाईंदो, इहो तव्हां ॿुधो हूंदो, बाक़ाइदा ॿुधो हूंदो, पर तव्हांखे ॼाण ॾींदा रहूं त असुलु कलाम इहो अनवर कमराणी साहिब जो आहे। साईं हाणे नेण न निंड्रू कन कयम ही लालख
ख्वाब ततों जा सुपरी बेली लगण न ॾियन अख उथी रोवां अनवर चवे विझी वेहाणे खे बख उथी रोवां अनवर चवे विझी वेहाणे खे बख रुगी पई थी उॾरे रख सीने मझा सूरन जी कुर्ब देसो या न देसो असां रात रहसूं असां रात रहसूं कुर्ब देसो या न देसो असां रात रहसूं असां रात रहसूं हंध खट न देसो असां पट ते बहसूं वो हंध खट न देसो असां पट ते बहसूं कुर्ब देसो या न देसो असां रात रहसूं असां रात रहसूं कुर्ब देसो या न देसो असां रात रहसूं असां रात रहसूं अपने हथां नाल पानी ढुक पिलावो अपने हथां नाल अपने हथां नाल पानी ढुक पिलावो इवें सजण न मैकू सतावो कुर्ब देसो या न देसो असां रात रहसूं असां रात रहसूं कुर्ब देसो या न देसो असां रात रहसूं असां रात रहसूं तैकूं असुल जानी तंग न करे सावो तैकूं असुल जानी तैकूं असुल जानी तंग न करे सावो वापस न वेसां तेरे दर ते मरसां कुर्ब देसो या न देसो असां रात रहसूं असां रात रहसूं कुर्ब देसो या न देसो असां रात रहसूं असां रात रहसूं कंबराणी अनवर को है सिक सताया वो कंबराणी अनवर को कंबराणी अनवर को सिक है सताया वो बिरबाह वारी तॾहिं मैं हाँ आया कुर्ब देसो कुर्ब देसो या न देसो असां रात रहसूं असां रात रहसूं हंध खट न देसो असां पट ते बहसूं वो हंध खट न देसो असां पट ते बहसूं कुर्ब देसो या न देसो असां रात रहसूं असां रात रहसूं कुर्ब देसो या न देसो असां रात रहसूं असां रात रहसूं वाह साईं वाह 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 कुर्ब ॾिसो या न ॾिसो असां राति रहसूं ऐं असां ब्रेक वठिसूं साईं इजाज़त आहे न सो नड़ी साई जो वक़्तु आहे मोटी अचूं था रहियल कचहरी अञा कंदासीं ॾिसंदा रहिजो सलाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था सिंध जे नामियारे शाइर अनवर कंबराणीअ जी सार जो अॼु प्रोग्राम आहे सो उन बाबति बि तव्हांखे ॼाण ॾियूं पिया कचहरी बि कयूं पिया सोराब शर साहिब बि असां सां गॾु आहे सुठो फ़नकार आहे सुलू फ़नकार आहे त पोइ विच विच में उनखे बि ॿुधूं था उन मां बि मज़ो वठूं था उनजो लुत्फ़ बि करार बि माणियूं था सो दिलि चवे थी हिन लम्हे हिकिड़ो भेरो वरी सोराब शर साहिब खे ॿुधूं पोइ वरी पाण कंटिन्यू कचहरी कयूं था शर साहिब हाणे छा ॿुधाईंदो हाणे तव्हां गानो ॿुधायां पियो पहाड़ी रागा त वञ कबूतर ख़त खणी तोॾे आयो आहियां हा माण्हू वाह 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 साईं वाह
हथो मूं ते करी वार दिलड़ी मुंहिंजी फुरे वे धमाकनि सां यार एॾा न ॾे आज़ार सिकायल सोराब खे वञ कबूतर खत खणी तोॾे आयो वयां हमहणी जानीअ ते वॾा पहरा अथई अण वाक़ुफ़ सभु चहिरा अथई कन में जानी सां ॻाल्हि कजां सिक लॻी या मूंखे घणी कन में जानी सां ॻाल्हि कजां सिक लॻी या मूंखे घणी वञ कबूतर खत खणी तोॾे आयो वयां हमहणी जानीअ ते वॾा पहरा अथई अण वाक़ुफ़ सभु चहिरा अथई कन में जानी सां ॻाल्हि कजां सिक लॻी या मूंखे घणी कन में जानी सां ॻाल्हि कजां सिक लॻी या मूंखे घणी पल पल जो मूंखे हाल ॾिजां जानी अड़े सां गॾु रहिजां पल पल जो मूंखे हाल ॾिजां जानी अड़े सां गॾु रहिजां कीअं गुज़ारे जानी पियो सूर अंदर में रहिजी वियो कंदो चङाई रब धणी कीअं गुज़ारे जानी पियो सूर अंदर में रहिजी वियो कंदो चङाई रब धणी वञ कबूतर खत खणी तोॾे आयो वयां हमहणी जानीअ ते वॾा पहरा अथई अण वाक़ुफ़ सभु चहिरा अथई कन में जानी सां ॻाल्हि कजां सिक लॻी या मूंखे घणी कन में जानी सां ॻाल्हि कजां सिक लॻी या मूंखे घणी ख़र्चो लॻे सारो ॾींदुसि भरे हिकु भेरो वञ कुर्ब तूं करे ख़र्चो लॻे सारो ॾींदुसि भरे हिकु भेरो वञ कुर्ब तूं करे कांग उतां जा कूड़ा थी झंग उते रुॻो कूड़ा थी ॻाल्हि हले थी तुंहिंजी घणी कांग उतां जा कूड़ा थी झंग उते रुॻो कूड़ा थी ॻाल्हि हले थी तुंहिंजी घणी वञ कबूतर खत खणी तोॾे आयो वयां हमहणी जानी ते वॾा पहरा अथई अण वाक़ुफ़ सभु चहिरा अथई कन में जानी सां ॻाल्हि कजां सिक लॻी या मूंखे घणी कन में जानी सां ॻाल्हि कजां सिक लॻी या मूंखे घणी सोरा बजानी खे ॾिजर मालो रोई कई थी अखड़ियूं लालो सोरा बजानी खे ॾिजर मालो रोई कयूं थई अखड़ियूं लालो जेॾो कबूतर प्यारो एॾो जानी खे सहारो ॾिजां जेॾो कबूतर प्यारो एॾो जानी खे सहारो ॾिजां हर अदा आहे तुंहिंजी वणी वञ कबूतर खत खणी तोॾे आयो वयां हमहणी जानी ते वॾा पहरा अथई अण वाक़ुफ़ सभु चहिरा अथई कन में जानी सां ॻाल्हि कजां सिक लॻी या मूंखे घणी कन में जानी सां ॻाल्हि कजां सिक लॻी या मूंखे घणी वाह साईं असांखे बि सिक लॻी घणी पुराणे वक़्त जी तव्हां पुराणो वक़्तु यादि ॾियारे छॾी कबूतर वॾो ज़मानो कबूतर जा पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दिया कबूतर हा न चिट्ठी ज़रा सही आहे वरी कबूतर जो ज़िक्र नहीं वरी फौजिया सूमर साहिब तमामु घणो कयो
त तुंहिंजी कावड़ मूं ते हुई वीचारो पखी चो मारे छॾई ऐं उॾुर कबूतर या चवंदा आहिनि त मिठड़ो लोलो ॾियईं कांव खे सो इहे पुराणा कलाम ॾाढा ज़बरदस्त उहो सॼो सीनरियो वरी यादि अची वियो शर साहिबु ॾाढो ज़बरदस्त कलाम तव्हां ॻायो सो हाणे जानिब साईं मूंखे इहो ॿुधायो त फ़नकार वॾे शाइर खे सभु अप्रोच कंदा आहिनि सभु चवंदा आहिनि त साईं मूंखे कलाम ॾियो मूंखे कलाम ॾियो मूंखे कलाम ॾियो पोइ फ़नकार खे शाइर ॾींदो पिया आहे कलाम हिकिड़ो अहिड़ो फ़नकार ज़रूरु हूंदो आहे जंहिं लाइ शाइर ख़ासि महिनत करे लिखंदो आहे जाॻंदो आहे ऐं उन जे लाइ तमामु घणो वक़्तु कढंदो आहे कमराणी साहिबु कंहिंजे लाइ घणो वक़्तु कढी लिखंदो हुयो त यार उनजो पसंदीदा फ़नकार हूंदो आहे उहो सर कमराणी जो पसंदीदा फ़नकारनि में मंज़ूर साहिबु अच्छा माना जंहिंजे लाइ सायो करे लिखे त सायो करे ऐं के त वरी ईंदा जीअं तव्हां चओ त धुन बा फलाणी पुराणी जान छॾाइबा हलो ठीकु आहे मंज़ूर साहिबु अच्छा अलदा ज़रदारी सही समीना कवन अच्छा इन्हनि टिनि माना फ़नकारनि लाइ पाण सोचे वेही भई ही धुन ॾियांसि न ही न उन चेंजिंग बि कंदो ही न लॻो न ही कयां सही सही इनजी पसंदि जा फ़नकार हुया सही 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 अच्छा भला को अहिड़ो फ़नकार जंहिंखे कलाम न ॾियणो चाहींदो हुजे त यार हिनखे मां कलाम न ॾींदुमि छॾेसि हिनखे हा काफ़ी हा नाला त न आहिनि खणा सही सही कॾहिं कॾहिं थींदी आहे न रंजर सां थींदा आहिनि न रंजर साम्हूं कंहिंसां कोन्हसीं अगरि कंहिं नए फ़नकार खे बि ॾिसंदो मार्केट में न वॻाईंदे हल तुंहिंजो अॼु ई एल्बम करायां थो सही सही वञ ॻा सही फ़क़ीर माण्हू हो सर इहे शइ थोरी ॾिसंदो वाह वाह न ॾिसंदो हुयो वाह वाह उन फ़नकारनि खे चाढ़े चलो हींअर त उहो पाण खे सम्झनि था सही सही जॾहिं हिते पाण पहुचंदा हुया स्टूडियो ते त शाइर लिखण में पूरा हूंदा भई जापानी पुर्ज़ो आयो आहे हाणे जापानी पुर्ज़ो चवंदा अच्छा लिखण में पूरा हूंदा हाणे भॼ त भॼूं सही 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 भला कमराणी साहिब जा कहिड़ा कलाम जीअं हिकिड़ो कलाम त ई साईं ॿुधो ॿिया बि अहिड़ा के कलाम आहिनि जेके कमराणी साहिब जा चोराया विया आहिनि सवनि जी तादाद को कुझु कलाम आहिनि त पाण खे तारीख़ जी दुरुस्तगी ज़रूरु लाज़िम आहे पंहिंजे प्रोग्राम में वेठा आहियूं त थियणु खपे रखे जो दोस्त में लालच सा दोस्ती न खपे अच्छा करे एहसान जताए संगत अहिड़ी न खपे सही पुनूअ खां प्यार पुनूअ जो छिनो सगन ॿाहिरनि यूसुफ खे अंधेरे खूह में विधो सगन ॿाहिरनि जे इहा भाई पी आहे त भाई पी न खपे वाह वाह ए कंबराणी को तुंहिंजो गीत ॻाए विझे जबल उॾामी वञनि ककर वसाए विझे कर त कर अहिड़ी शाइरी ॿी शाइरी न खपे ही सर पाण बि काफ़ी जाइनि ते पंहिंजी आवाज़ में बि ॻायो ईअं शायदि मूंखे यादि आहे कंहिं चैनल ते बि कमराणी ॻायो उहो हींअर जग मशहूरु कंहिं ॿियनि खां ॻारायो वियो आहे सही सही सेम टू सेम अच्छा अच्छा उन में हाणे मोलाई ॻायो मुंहिंजे ख़्याल में हा मोलाई ॻायो आहे कंहिं शाइर जे नाले ॿिए शाइर जे नाले चिके रखो अथई कम खे जी जी अहिड़ा काफ़ी न बंद भगवा न पुल न सर ही पंहिंजो अञा अॻु में पंहिंजो असलम राही जो ॻायल आहे पंहिंजो 92 में हा 92 में असलम राही जो ॻायल आहे सही सही अहिड़ा काफ़ी कलाम आहिनि जेकी माना चोराए करे ॻाया अथनि सवनि जी तादाद में सही हाणे मां कोशिशि कयां पियो वरी ॿीहर ॻारायां पियो सही ही बि मां हिकु फ़नकार खां ॻाराए छॾियो आहे तारिक चांडीअ खां रखे जो दोस्त में लालच सही सही इहा बहितर ॻाल्हि आहे त दुरुस्त उन जी शइ छो वञे उन पाण लिखियो आहे सही सही भला जलाल चांडी साहिब तमामु घणा कलाम ॻाया ॿुधो आहे तनवीर साईं बि हाणे थोरी देरि पहिरियां ॻाल्हि कई तव्हां वरी वधीक वज़ाहत कयो शागिर्द जलाल साहिब खे पाण कनबराणी साहिब कॾहिं कलाम ॾिनो कोन अथनि था सर जलाल चांडियो ॻाइनि पई बसि ईअं हेॾो होॾो वठी करे हली विया चक्कर छा हुयो कमराणी साहिब पाण जलाल चांडीअ ॾे हली विया अच्छा पहिरियां माना ॻाइण खां पहिरियां सही परस्तार हो जलाल जी जी जलाल साहिब जो परस्तार हुयो या को ॿियो को अहिड़ो मसइलो हुयो जेको मां हिते नथो चई सघां भला ख़ासि करणी चवां त कंहिंजी फरमाइश जेसि ताईं तव्हांखे जलाल नथो ॻाए तेसि ताईं असां तव्हांखे शाइर तस्लीम न कंदासीं अच्छा 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 सही सही उन वक़्तु जलाल सही ठीकु जलाल साहिब ॾे विया डायरी खणी पहुता त भई जलाल साहिब ॿुधंदो वियो वॾे फ़नकार खे वरी तकड़ में नओं शाइर सम्झ में न ईंदो आहे हाणे उन सम्झो हूंदो नओं शाइर आहे अलाए छा खणी आयो आहे कमराणी कंहिंखे ॿुधो अथई कहिड़ो शाइर वणंदो अथई उस्ताद बुखारी चेरो मेहन खे हींअर मच्छर सीज़न आहे शाइरी मेहन खे दूहो कयां मां भला तूं शाइरी कम जी न आहे जंहिंमें कोन बचां बि हुयो सही अच्छा अच्छा 120 गीत हुया को 100 खां मथे इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे न ॿुधोसीं त पुराणा फ़नकार नए शाइर जी डायरी माना पकोड़ा न रखी ॾेई ॾींदा जी 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 त मां कमी अथई हिन त साड़े छॾियो पकोड़ा खे पने में ॾींदा जग मशहूर गीत कोन बचां उन जी डायरी में अच्छा
उसाड़े छॾी सही त पोइ त वरी दोस्त थी विया पाण में पोइ त जलाल चांडियो हिते ईंदो हुयो चांहि अची अनवर वटि चांदनी चौक ते हिते होटल हुयसि उते अची वेहंदो हुयो पाण चांहि पीअंदो अनवर कलाम ॾे चई दोस्त आहियूं तोसां मोहबत आहे जेके ॻायल आहिनि से ॻाए सघंदो न अच्छा सफ़ा माना उसूल परस माण्हू न बाबा हाणे ॻाल्हि आहे सिधी ॻाल्हि आहे अॻ में क़दुरु कोन कई जी जी हाणे असां बाबा पाण ॻाए वेठो पाण खे हाणे ॾिसो न मंज़ूर सखीराणी हा तमामु घणो ॻायो अनवर साहिब खे अलहदास ज़रदारी तमामु घणो ॻायो आहे समीना कंवल अनवर विसड़ो माण्हुनि खे इहे त सर घटि आहिनि जेके जिन घणो ॻायो आहे हाणे माण्हुनि खे इहा ख़बर ई न आहे त उस्ताद मोहम्मद यूसुफ अनवर कमराणी खे ॻायो आहे मां चवां थो त चोथों नंबर उस्ताद यूसुफ जो थो अचे उस्ताद यूसुफ 40 कलाम ॻाया आहिनि या 39 आहिनि या 40 आहिनि अनवर साहिब जा सही आम खे ख़बर ई न आहे त उस्ताद यूसुफ बि ॻायो आहे अनवर कमराणी खे सही नॉलेज न आहे माण्हुनि खे हा सही था चओ तनवीर साईं तव्हां वरी ज़िक्र कयो त जीअं ॻाल्हि निकिती जलाल साहिब भई जलाल चांडिया साहिबु जॾहिं ठही वियो या ठहण खां पहिरियां जॾहिं न पियो ॻाए त पोइ वरी कमराणी साहिबु जलाल चांडिया साहिब जे शान में बि कलाम लिखिया शेपरनि ते टोपियुनि ते तवाई वारा कलाम 1986 में अनवर कमराणी सां रिहाण रचाई हुयूं लाड़काणे में अच्छा सो उते स्टेज ते उते कंहिं सवाल कयोसि साहिब खे दोस्त त जलाल चांडिया खे तव्हां इलाही कलाम ॾिना आहिनि छा तव्हांजो फेवरेट आहे उहो चई जलाल खे मां ज़ाती हिकिड़ो कलाम बि न आहे ॾिनो अच्छा जेको हुन ॻाया आहिनि मुंहिंजा सभु कलाम ॻायल हुन ॻाया आहिनि छाजे करे जो मां इलाही पंध परे खां कही वियोसि पंहिंजा कलाम ॾियणु मूंखे मूंखे न सुठी मोट कोन ॾिनी ऐं मूंखे जे 4-5 ॾींहं छॾे करे मुंहिंजे वापसि अचिजांइ मां चूंड कया आहिनि मां जॾहिं मां वरी वियुसि त मूंखे ॿुधाई यार मच्छरनि तंग कयो तुंहिंजो बुक जेको मूं साड़े छॾियो आहे बिल्कुलु अनवर कमराणी बस ज़बानी आहे उहा रिकॉर्डिंग पई हूंदी मक़सदु कुझु बि हुयो पोइ अनवर कमराणी साईं पाण पंहिंजी ज़बानी मूंखे ॿुधायो स्टेज ते आवाम जे साम्हूं अच्छा त मूं हुनजे शहपरनि ते कलाम लिखिया वठी हुनजी टोपी ते कलाम लिखिया हुनजे ॻाइण ते कलाम लिखिया थोरो तंज़िया हिसाब सां जंहिंजे करे जलाल चांडियो उन वक़्तु उस्ताद बुखारी वटि मेड़ थी आयो ऐं जिथे वेही करे असांजो ठाह थियो ऐं जान छुटी असांजी हिक ॿिए खां उनखां बाद में मूंखे वस कयईं त कलाम मूंखे न ॾियो पर मूं कसम खणी छॾियो हुनखे कलाम न ॾियणो पइजो जंहिंजे करे ऐं जलाल चांडियो अची वेंदो बि प्रोग्राम जे आख़िरी लम्हे त वरी हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं नाज़रीन खे त कमराणी साहिबु मज़ाहिया शाइरी ॾाढी ज़बरदस्त कंदो सो इलाही दोस्तनि खे मथां ख़बर न हुजे त उहा ॻाल्हि बि इहो पासो कमराणी साहिब पाण डिस्कस कयूं तव्हांखे शेर बि यादि आहिनि कमराणी साहिब जा 2-3 बि ॿुधायो त वरी हिकु ॿ जानिब सां ई गुज़ारिश कंदासीं मज़ाहिया इलाही सारा ख़ैर सां हिकिड़ो कलाम आहे ख़ैर सां मज़ाहिया कुकड़ कबाब चो शेर आहे कुकड़ कबाब चो असां कया ॼणूं असां पतले भत ते प्यासी हो फटफटी ते असांजा मथा फिरदा असांखां भले घर लासी हो ॿियो जेको चयो लपचारे कमराणी को कूंदा वधे सासी हो हुनमें अथसि पंहिंजो हिकिड़ो त 4 भिराऊं 4 ई छॾियूं ॾाढी न कोनानी न को असां कुरड़े मुर्गिया न को पले दियानी लसीनल खामानी इलाही सारा आहिनि कलाम हू जेको ॿुधायो सुञे जो को बेड़ीअ बि कोन्हे हा पैसे जो कमाल आहे साईं खाली इहो टाइटल उन टाइम कलाम मशहूरु थियो पानी दा बुलबुला अच्छा उन ते हुननि कलाम लिखियो जेको अलहदास ज़रदारी साहिबु ॻायो हुन लिखियो त पैसे जो कमाल आहे साए जा साला घणा सुने जो भेणियो न को तमामु बहितरीनु उन टाइम आई तमामु मशहूरु माना बहितरीन नमूने परफॉर्मेंस कयो सही पर मुख़्तलिफ़नि जा ख़ासि करे जेके असांजी पसंदि आहे अनवर कमराणी उनमें दर्द इलाही आहे पर जेको असां हुनखे वठूं था असांखे रूह खे राहत मिले पई माना ख़ुशि तबियत माण्हू पियो मज़ाहिया शाइरी मां लॻे थो त उहो ख़ुशि तबियत माण्हू हुयो क़ौमी कलाम सरमद साहिबु ॻायो का त मुंहिंजे कंध ते जेको अॼुकल्ह हर मेड़ाके में आऊं पियो चवां हलंदो पियो आऊं खई पियो अचां जीअं संद सही मक़सदु हर मक़तब फ़िक्र खां हुनजे शाइरी में मज़ो आहे सही इंडियन धुन काई बि हटी वेंदी हिन जो कलाम अॻियां अची वेंदो सही पंजाबी धुन पाकिस्तान हूंदी का अची वेंदी उहा हटी वेंदी हीअ अॻियां अची वेंदी मक़सदु पंहिंजी ॿोली खे फ़राक जेको मिलियो हिन आंदो कमराणी साहिबु ऐं हिन शाइर में मूं इहो ॾिठो आहे छो मुंहिंजी उमिरि बि मौसीक़ी में चाह में रही आहे घणो टाइम शाह जेको पिया ॿुधूं था नवाण जेका आहे लफ़्ज़नि जी उहा हिन वटि खाण हुई सही तव्हां हिकिड़े कलाम ते भली 3 कलाम 4 5 लिखियल आहियोसि हर कलाम में नवां लफ़्ज़ भले तव्हांखे ज़ाती तौर ते पाण पंहिंजे लाइ को कलाम ॾिनो हुई कॾहिं सर बिल्कुलु मूंखे इलाही सारा कलाम मिलियल आहिनि मूं ॻाया बि आहिनि अच्छा हिकिड़ो सराइकी कलाम मूं वटि आहे कंहिंसां पियो सही हाणे हिकिड़ो कलाम तव्हां गिफ्ट बि कयो आहे मनोज सखियाणी साहिब खे वाह
उहो सर इहो हुयो ॾिनो तव्हांखे हुअईं 2001 जी ॻाल्हि आई आहे। हा उन जा बोल ॾाढा ज़बरदस्त आहे, मूंखे थोरो ईअं ई ॿुधायो बोल सर बोल ईअं आहे त राति मूं तुंहिंजे करे दिलि सां बि नातो छिनो। वाह वाह एसी ताईं त साईं ॾाढो कमाल आहे। वरी इन जी जेका हेठी सिट आहे राति मूं तुंहिंजे करे दिलि सां बि नातो छिनो, हाणे छो छिगई तुंहिंजे बारे में ही दिलि यार पई सोचे किनो। हा 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 मिसरा थो हिकिड़ो त तुंहिंजी महबूबा अहिड़ी तुंहिंजी महबूबा अहिड़ी तो वफ़ा केॾी कयसि हुन वफ़ा कई आहे कहिड़ी मूंखे बि कावड़ लॻी हुनजो ई तानो ॾिनो राति मूं तुंहिंजे करे दिलि सां बि नातो छिनो। वाह वाह साईं पर तमामु बहितरीन जी साईं कमराणी साहिबु केरु सॾाए बहरहाल साईं जानिब साईं आख़िर में को मैसेज ॾियणु चाहींदो? सर मैसेज त पंहिंजे मुहसिननि खे न विसारियो। हा हा हीअ असांजा सरमाया आहिनि, सही ही तारीख़ आहिनि, सही ही तारीख़ लिखी विया, हाणे असांजो कमु आहे तारीख़ पढ़ूं, सही हिननि खे यादि कयूं, पर हिननि खे असां अगरि जीअरे ई हिन जो क़दुरु कयूं सही ही मोए पुॼाइणा कहिड़ा क़दुरु पोइ कहिड़े सही सही पर जिन कमु कयो आहे असां हुनखे यादि कंदासीं मोए पुॼाइणा बि बिल्कुलु जीअरे पोइ हुननि जो क़दुरु करणु घुरिजे। ॾाढो सुठो मैसेज तव्हां वॾी महिरबानी तव्हांजी प्रोग्राम में आयो ऐं तनवीर साईं तव्हांजा लख थोरा कमराणी साहिब जो आख़िर में कलाम तव्हांखां ॿुधंदासीं ज़रूरु। सराब साईं तव्हांजी वॾी महिरबानी लख थोरा तव्हांजा। मोहरम साईं तव्हांजी महिरबानी रोज़ मञींदा आहियूं हमेशह जीअं अॼु बि कुर्ब तव्हांजा। सो गामड़ साईं तव्हांजी वॾी महिरबानी। सो महिरबानी डर्मा शाइन वारनि जी बि जिन अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे। सो डर्मा शाइन मार्केट मौजूदु आहे। चहिरे खे रौनक ॾियणु चाहियो था, पुरकशिश ॾिसणु चाहियो था, भलो माण्हू तव्हांखे चवनि त यार वाह अॼु तव्हांजो माशाल्लाह नूरानी चहिरो थी वियो आहे त पोइ उनजे लाइ तव्हांखे डर्मा शाइन जो इस्तेमालु करिणो पवंदो। डर्मा शाइन मार्केट में फ्री फेशियल किट खणी आयो आहे जंहिंखे पाण फ्रूट किट बि चई सघूं था। फेशियल किट आहे, फ्रूट किट बि नेचुरल फ्रूट सां इहो तयारु कयो वियो आहे ऐं उनजा 6 स्टेप्स आहिनि जेकी हिन वक़्तु तव्हां मुंहिंजे भर में बि ॾिसो पिया, भरिसां बि ॾिसो पिया। इहे 6 स्टेप जेके आहिनि उहे लॻाईंदव त तव्हांखे चहिरे में वाज़े बहितरीन फ़र्क़ु नज़र ईंदो। हिकिड़ो आहे स्किन पॉलिशर ऐं ॿियो आहे स्टेप जेको आहे फेशियल मास्क जो स्क्रब आहे। इन खां सवाइ फेस वॉश आहे ऐं गॾोगॾु क्लींज़र आहे ऐं इन सां गॾोगॾु मसाज क्रीम बि आहे। सो इहे स्टेप्स जेकॾहिं तव्हां वठंदव त तव्हां यकीनन ज़बरदस्त लॻंदव। सो अदिन भेनरुनि लाइ ख़ासि तोहफ़ो आहे इहो ऐं 18 सालनि खां 35 साल जी उमिरि वारा माण्हू या औरतूं लॻाइनि त उन्हनि खे घणो फ़ाइदो थी सघे थो। वेबसाइट आहे हिननि जी www.lipkara.com उहा विज़िट करे सघो था। पाकिस्तान में हर हंधि मौजूदु आहे, कंहिं बि वॾे शॉप तां, मॉल तां, जनरल स्टोर तां तव्हांखे डर्मा शाइन मिली सघे थो। डर्मा शाइन ज़बरदस्त सोल्यूशन आहे। ऑल स्किन माना जेको स्किन केयर जंहिंखे करणी आहे पंहिंजी त पोइ उहो डर्मा शाइन जो ज़रूरु उनजी चूंड करे। ऐं डर्मा शाइन में विटामिन्स बि आहिनि, विटामिन C आहे, विटामिन E आहे, एंटी एक्नी बि आहे। सो जंहिंखे एक्नी जो प्रॉब्लम आहे या जंहिंजे चहिरे ते दाग आहिनि, दाणा आहिनि, चहिरो रुखो रुखो आहे, बेरोनक आहे त पोइ बेरोनक चहिरे में रौनक आणण जे लाइ हिकिड़ो ई नालो तव्हांखे ॿुधायां थो, डर्मा शाइन मार्केट में मौजूदु आहे। डर्मा शाइन जा इहे स्टेप्स वठो ऐं या फ्रूट किट वठो ऐं उनखां पोइ पंहिंजो चहिरो ॾिसो। साईं अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणीअ ते पहुचे थो। इरशाद जागीरानी तव्हांखां मोकिलाए थो। हयाती बख़ैर। वरी तव्हां सां हिन ई प्रोग्राम में मुलाक़ात थींदी। अॼोको प्रोग्राम अनवर कमराणी साहिब जी सार जो प्रोग्राम हो, यकीनन तव्हांखे वणियो हूंदो। उमेदु कयूं था त तव्हां असांखे फीडबैक बि ॾाढो सुठो ॾींदव। सो जी लतीफ़ जी मिठी ॿोली पाण सदाईं गॾु। अल्लाह भाई। हजार कजन थियूं मिंथूं ऐं करोड़ था सहजन गम क्यास नाले का शइ नाहे कंहिंजो भल पियो निकिरे दम पर कंहिंजो बि कंहिं में कम शल कॾहिं न पए कमराणी चए मैं को नथी दूर मेरी दिल न टुट पवे इतले दे न सूर मेरी दिल न टुट पवे मैं को नथी दूर मेरी दिल न टुट पवे इतले दे न सूर मेरी दिल न टुट पवे पेदे सहारे तैयार टुल्क दावता मैं हाँ अगई चूर मेरी दिल न टुट पवे मैं को नथी दूर मेरी दिल न टुट पवे दिल दे न सूर मेरी दिल न टुट पवे
करे को असर आहां दे विच साह देवां मैं तेरिया बाहां दे विच अल्लाह करे को असर आहां दे विच साह देवां मैं तेरिया बाहां दे विच गत न गुंडिया घूर मेरी दिल न टुट पवे गत न गुंडिया घूर मेरी दिल न टुट पवे मैं को नथी दूर मेरी दिल न टुट पवे इतले दे नसूर मेरी दिल न टुट पवे अज असाए वायदा करूं जे मोतावे दुही गड थी मरूं आब अज असाए वायदा करूं जे मोतावे दुही गड थी मरूं बहन वन हुजूर मेरी दिल न टुट पवे बहन वन हुजूर मेरी दिल न टुट पवे दूर मेरी दिल न टूट पवे इतले दे नसूर मेरी दिल न टूट पवे कावड़ ते दी जगह कड़कदी पये कंबराणी दी जान थड़कदी पये कावड़ ते दी जगह कड़कदी पये कंबराणी दी जान थड़कदी पये माफ कर कसूर मेरी दिल न टूट पवे माफ कर कसूर मेरी दिल न टूट पवे इतले दे नसूर मेरी दिल न टूट पवे तेरे सहारे ते यार टुलक दावता मैं आ गई चूर